अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु यज्तबी इलैहि मन यशा व यहदी इलैहि मन युनीब। व क़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। मारो मित्र मली रजा मारो मित्र मली रजा सभई भख्या सो पर सोखिय भाई सबको तो मौला मथा गुड़ो मना हिजबा झजो छो तजे दो तुझो ना बाजबी ओदी मगा
वीयथ भेरिय थोड़ी तू छपर तू छा कुजाड़ो तोखे मालूम सबकी दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। जो करीम रब अज तव्हां असां गुनाहगार ते पंहिंजो करम फरमाए हिन बेवफा जिंदगी मां कुछ अहिड़ा लम्हात अता फरमाया आहिनि जेके ॾाढा बामक़सद आहिनि। जब हिक हिक लम्हे जो बेशक जो तव्हां असांखे हिन वक्त कदर नाहे, पर जॾहिं अखियूं ॿूटींदासीं ऐं अजुर मिलंदो त पोइ दुआऊं घुरंदे घुरंदे चवंदासीं ओ मुंहिंजा करीम रब उहे वरी ॾींहं जेकॾहिं असांखे छॾी त तुंहिंजे यादि में वेही ऐं तुंहिंजो ज़िक्र कयूं। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़े पीरन जे पीर मुहियद्दीन मीर रोशन ज़मीर सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाहि ताला अलैहि जे निस्बत यारी शरीफ जी बि हुजे ऐं सैयद सादात जी मचायल महफिल भी हुजे। मुरीद त सब थींदा आहिनि, पर उहे मुरीद केॾा न खुश नसीब आहिनि जन जे ईसाले सवाब जे लाइ हेॾा जशन मुर्शिद वेही कराई। जरा गौर करण जी जरूरत आहे दोस्तों। हर मुरीद निस्बत वारो खुश नसीब आहे, पर साईं जे इस मुबारक की खबर न है जो कोई स्टेट सेक्रेटरी हो उन जे के जुमला पे अदा कया त मरहूम एतरो निस्बत वारो हुयो जो पंहिंजे कामिल मुर्शिद जे दुनिया छॾण खां पोइ संदन जे मज़ार खे बि चुनू ॾेई सुम्हंदो हो। इहा निस्बत याद रख मुसलमान, इहा ई निस्बत जेका हिन दुनिया में भी सुरखुरु फरमाईंदी आहे, हुन दुनिया में भी सुरखुरु फरमाईंदी आहे। भले जो नाचा कहा परवाह ना है, तबियत सही ना है परवाह ना है, पर अज जेको महबूब जे बचड़न इन आजिज़ नाकिस नाचीज़ बेकार कहीं कम जे न है जेका इज्जत बख्शी आ। इंशाअल्लाह जेतरो वस होंदो दिल खोले ॻाल्हाईंदो इंशाअल्लाह ताला। ऐं अज तव्हां खे ॿुधाईंदो इंशाअल्लाह ताला त औलिया अल्लाह त औलिया अल्लाह आहिनि, पर हिन दुनिया मां केर भी मरदो नाहे, सब को ॿुधंदो आहे इंशाअल्लाह ताला। तफसील सां ॿुधाईंदो। सब खां पहिरीं त लख खुदा जो रहमतूं मदीने वारे साईं जो करम नवाज़ियूं उन सुहिणे सैयद सादात हजरत किबला साईं मरहूम मगफूर अलहाज मुफ्ती सैयद साईं ताज मोहम्मद शाह लकियारी रहमतुल्लाह ताला अलैह जंहिंजे मज़ार जे मथां अल्लाह ताला जो लखे रहमतूं हुजनि, जंहिंजे दर्जात के अल्लाह ताला बुलंद फरमाए, जन ही सुहिणो
बूटड़ो पोखियो जंहिंजे छांव में अॼु हेतिरी जमायत वेठी उन संदन जो बूटड़ो पोखियल जंहिंजे छांव में अॼु हेतिरी जमायत वेठी आहे लखे मुबारक संदन जे उन्हनि फर्ज़दन खे जनखे अल्लाह ताला पंहिंजे दिलबर बाबा साईं जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाई पंहिंजे बाबा साईं जे मशीन खे ज़िंदह रखंदे मदरसे जो न रुॻी बुनियाद रखियो आहे पर उन जे लाइ जेके संदन जा जज़्बात हिन आज ॿुधा ॾाढी ख़ुशी थी सैयद हुजे आलिम हुजे हाफिज हुजे मसनद नशीन हुजे वरी मुंहिंजा दोस्त अजीज दीन सां मोहब्बत करे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जा दरड़ा खोले तो उनखे सलाम मुंहिंजा मुर्शिद करीम सजन साईं दामत बरकातुहुल आलिय वटि जॾहिं बि को सैयद ईंदो आहे त पाण मुसल्लो उनखे ॾींदा आहिनि पाण हथ ॿधी उनखे चवंदा आहिनि त क़िबला साईं मुसल्लो तव्हां जो याद रखो मुझा दोस्तों अल्हम्दुलिल्लाह क़िबला साईं सैयद मरहूम मगफूर ताज मोहम्मद शाह लकियारी रहमतुल्लाह ताला अलैहि जेके इते गुलड़ा छॾे विया जन अॼु हीअ महफ़िल सजाई आहे सैयद गुलाम मुर्तज़ा शाह दामत बरकातुहुल आली सैयद गुलाम मुश्तफा शाह सैयद गुलाम मुस्तफा शाह सुभान अल्लाह सब मुझे मुस्तफा जा गुलाम सैयद गुलाम मोहम्मद शाह हाफिज सैयद गुलाम अली शाह उन्हनि खे लखे मुबारकूं ऐं मुबारक त उन मरहूम खे बि आहे जंहिंजो नालो अल्लाह वरायो आहे पर लालो लाल करे विया अल्लाह वारा जो अॼु उन जे ईसाले सवाब जे लाइ हज़ारे माण्हू हथड़ा खणंदा मुझा दोस्तों अजीजो तमां सां सभिनी खे लखे लखे मुबारकूं जो अल्लाह ताला ये सोहणियूं महफिलूं नसीब फरमायूं हन हर अल्लाह जे वली जे दरबार ला दुआ करो सच थव दोस्तों हिन वक्त दुनिया में बेदीनी जी जेका बाह पखड़जी ऐं मरी रही आहे ये अल्लाह वारन जो दरबार हुन जिते अॼु बि थदड़ो घड़ो भरियो पियो आहे ऐं थदड़ी छांव मौजूद आहे ओए नक्शबंदी हुजन ओए कादरी हुजन ओए चिश्ती हुजन ओए सोहरवती हुजन सबनी वट अल्लाह तबारक व तआला जे महबूब करीम अलैहि सलातो सलाम जे रहमत वारा ओए प्यार वारा घड़ा भरिया पिया हन मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त क़यामत जे दिहाड़े एकड़ा तो अंबिया होंदा जन के अल्लाह ताला सोना ताज पहराइंदो शहीद होंदा सिद्दीक होंदा मुझे मदीने जे मीर फरमायो एकड़ा न सुञाणप में अचण वारा माण्हू होंदा जन के अल्लाह ताला ॾाढा सुहिणा उन्हनि जे लाइ मेंबर सजराईंदो उन्हनि मेंबरनि ते वेठा हूंदा जॾहिं अर्ज़ कयो वेंदो या अल्लाह ए नबी त नाहिन सिद्दीक त नाहिन शहीद भी नाहिन ही केर हन इन्हनि जो अमल कहिड़ो आहे जंहिंजे करे जो क़यामत जे दिहाड़े इन्हनि खे हेतिरो मक़ाम इज़त वारो मिलियो आहे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुकुम थींदो त ही उहे जवान हन जेके अल्लाह जे मखलूक जे लाइ रातिन जूं रातियूं जागी दुआऊं घुरंदा हुया वरी जुमलो दोहराया थो ओ मुसलमान पंहिंजे दुआ में पंहिंजे मुसलमान भाउ खे यादि कर पंहिंजे मुसलमान भाउ जे लाइ दुआऊं घुर मुंहिंजे आका करीम जे उम्मत लाइ दुआऊं घुर उहे दुआऊं उन जे लाइ तूं ज़मीन ते घुरी रहियो आहीं जन्नत में तुंहिंजे लाइ महल ठही रहिया हर अल्लाह जे कामिल वली जे दरबार ते वञो जह भी अल्लाह जे कामिल वली जे दरबार ते वञो त जेतिरो टाइम वेहंदो साईं दुआ घुरजो साईं दुआ घुरजो उते दुआउनि जो गंज लॻो पियो त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे निस्बत वारो बनायो आहे इन दुनिया जे अंदर याद रखो ऐं सची हो थव त हेड़ी सुहणी जमायत सुहणे अकीदे वारी जमायत जन के अल्लाह ताला यारही ऐं बारही नसीब कई आहे अहिड़ी जमायत भी काई दुनिया में मौजूद न आहे
यकीन जानो भी काई एड़ी जमायत दुनिया में मौजूद ना है जिनके यारी भी अल्लाह ताला नसीब फरमाई हुजे ऐं बारी भी नसीब फरमाई हुजे। थोड़ो अर्ज कंदो वञा जेकॾहिं कोई नाराज न थी त जॾहिं न केस हलंदो आहे कोर्ट में कॾहिं कॾहिं कूड़ा खटी वेंदा आहिनि सचा रहिजी वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं कूड़ा खटी वेंदा आहिनि ऐं सचा रहिजी वेंदा आहिनि। उन जो मतिलबु इहो नाहे त जेको कूड़ो केस खटी वियो उहो बाक़ाइदे सचो आहे, न न, उन जो केस मज़बूत कोन हो पर उन जो वकील मज़बूत हो। ऐं जेको माण्हू न केस हाराईंदो आहे उन जो केस सचो होंदो आहे पर उन जो वकील कमज़ोर होंदो आहे, तॾहिं केस हाराए वेंदो आहे। यो मिसाल मूं ॾाढी दूर अंदेशी करे ॾिनो आहे, पर जे चओ त थोड़ो उनखे सादर लफ़्ज़नि में खोले छॾियो त जीअं कंहिंखे हसरत न रहे। हिकु आहे विलायत औलिया, हिकु आहे विलायत औलिया, ॿियो नंबर आहे करामात औलिया, टियों नंबर आहे तालीमात औलिया। असां तव्हांजी खुशकिस्मती इहा आहे त विलायत औलिया जा कायल हो, इहा वॾी खुशकिस्मती आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज उन राह में सफ़र घटि कंदा आहियूं। ॿियो नंबर जेका आहे करामात औलिया, तव्हां सां इन शइ जा ॾाढा तमामु क़ाइल हो त बस असांखे तकरीर में करामतूं बयान कयूं वञनि, करामतूं ॿुधायूं वञनि ऐं असां उन में ॾाढा मस्त थी वेंदा आहियूं। इहा मस्ती बि पंहिंजी जॻह ते आहे, लेकिन ओ ख़ैरपुर नाथन शाह में रहण वारा सुहिणे सैयद ताज मोहम्मद शाह लखयारी रहमतुल्लाह ताला अलैह जे इन अंगण जे भर में वेहण वारा गौर सां औलिया अल्लाह वट करामतुन जी काई हैसियत कान होंदी आहे। औलिया अल्लाह वट करामात जी हैसियत कोन होंदी आहे। इए समझजा जीअं न गाड़ी पंहिंजे सफ़र जे तरफ़ रवां दवा थींदी आहे, पोइ रस्ते में उन में जेके ठिकर भितर या कखपन निकिरंदा आहिनि त गाड़ी हलाइण वारो ऐं गाड़ी उन्हनि ॾे न निहारींदो आहे, उन जी निगाह पंहिंजे मंज़िल ते हूंदी आहे। जेके वलीउल्लाह आहिनि, जेके औलिया अल्लाह आहिनि, उन्हनि जी मंज़िल करामतूं न आहिनि, उन्हनि जी मंज़िल करामत ॾेखारण न आहे, उन्हनि जी मंज़िल पंहिंजे यार सां मुलाक़ात आहे, उन्हनि जी मंज़िल पंहिंजे यार जो प्यार आहे, उन्हनि जी मंज़िल पंहिंजे यार जे दरबार ते पहुचण आहे। पोइ जॾहिं उहे राह जा राही थींदा आहिनि, पोइ दरमियान में ई जेके करामतूं ॿुधी थो पियो, इहो उन्हनि जो मक़सदु कोन हूंदो आहे, उहो पंहिंजे मक़सद सां रवां दवा हूंदा आहिनि। उन्हनि जे पेरनि मां हथनि मां जेके इहे मिटीअ जा ज़रड़ा निकिरंदा आहिनि, मुंहिंजो रब उन्हनि खे करामत बनाए थो असांजे आॾो आणींदो आहे त अल्लाह वारनि जे पंधड़े जे पेरनि मां जेका दज़ निकरंदी आहे उन जो नालो करामत आहे। औलिया अल्लाह जी मंज़िल हुसूल इश्क़ खुदा व इश्क़ मुस्तफ़ा। त यादि रखी छॾियो तव्हां सां करामत औलिया जा क़ाइल ज़रूर आहियो, पर टियों नंबर जेका औलिया अल्लाह के शइ वणंदी आहे तव्हां सां उन जे तरफ़ तवज्जो कयो। औलिया अल्लाह के पहिरीं शइ कहिड़ी वणंदी आहे? विलायत, यार जो कुर्ब, महबूब जो कुर्ब, महबूब जी दरबार। राति ॾींहुं उन लाइ त दीवाना हूंदा आहिनि। ए फ़क़ीर लालो उर्फ़ लालो फ़क़ीर अल्लाह वराए उर्फ़ लालो पंहिंजे मुर्शिदनि जे मज़ार खे ज़ोरू छो पियो ॾे, छो पियो चुमियूं ॾे? छो त हुन जो जेको फ्यूचर हुयो, हुन जो जेको मक़सद हुयो, उनखे जेको हासिल करणो हो, जेसि ताईं हू उन पासे वञी रहियो आहे तेसि ताईं हुन जे लाइ वाट खुली रही आहे। पोइ आशिक़ जॾहिं न पंहिंजे महबूब ॾे निकिरंदो आहे, उनखे दुनिया जी परवाह कान हूंदी आहे त माण्हू मूंखे छा था चवनि, माण्हू जो मक़सद छा आहे। छो त मां अर्ज़ कयो त हुन जे आॾो हिकिड़ी मंज़िल हूंदी आहे, पोइ पंहिंजे मंज़िल ते रवां ऐं तव्हां हूंदो आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿिए नंबर ते करामत औलिया जेका माशाअल्लाह तव्हां सां ॿुधी सीनो ठारींदा हो, लेकिन औलिया अल्लाह के पहिरें नंबर ते वणंदी आहे विलायत, ॿिए नंबर ते औलिया अल्लाह खे वणंदी आहे तालीमात औलिया। उहे जेके तालीमात ॾींदा आहिनि, जेके दर्स ॾींदा आहिनि, जेके तव्हां असांखे सूखड़ियूं ॾेई वेंदा आहिनि। जीअं अल्लाह जे कंहिं नेक सालिह बाने फरमायो
भला तन जा भाग, भला तन जा भाग, अल्लाह जे गुजरी वया का हीरा मोती उन्हनि वटे हज़ारे हालाल, वॾे विराए वया अता जो जा ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून, इहे सदस अहवाल गुज़री विया थन समय साल तब जियरा जहान में, साल गुज़री विया लेकिन अॼु बि दिल जी धड़कन बढ़जी विया छाजे करे जो उन्हनि जे आॾो हिकु मंज़िल हुई, वो पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवां ऐं तव्हां ऐं उहा इश्क जी अहिड़ी मंज़िल आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहा मंज़िल पुछणी थी त आशिक़नि खां पुछ वसन ऐं बेसन दिहाड़ी ॾिसण लाइ, वसन ऐं बेसन अदा दिहाड़ी ॾिसण लाइ, जिया जिया पीरी पसंद यार तिया तिया नशानी मोहब्बत जी मंज़िला, ये जेका इश्क जी मंज़िला, ये जेका प्यार जी मंज़िला, इने में जीअं अॻिते वेंदो आहे तीअं दरो खुलंदो आहे, हिकिड़े दड़े खां ॿियो दर, ॿिए दड़े खां टियों दर, टे दड़े खां चौथों दर, ज़िंदगी गुज़रदी वेंदी, मज़े में मज़ो ईंदो वेंदो, आशिक़नि खे डरो कोन थींदो, छो त मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त ईमान वारे खे कॾहिं बि नेकिन मां डरो कोन थींदो आहे, ता त नेकी कंदे कंदे वञी जन्नत में दाख़िल थींदो आहे। जिया मुझे करीमा का फरमायो दुनियादार के दुनिया मां डरो कोन थींदो आहे, दुनिया दुनिया अल्लज़ी जमा मालन व अद्ददहु, अल्लज़ी जमा मालन व अद्ददहु, गणी दे डरो कोन थींदो, मान तो चवा मदीने जे ताजदार फरमायो आहे त दुनियादार के दुनिया मां डरो कोन थींदो आहे, हज़ार थियो चवंदो लख थे, लख थियो चवंदो 50 थे, 50 थियो चवंदो करोड़ थे, करोड़ थियो चवंदो अरब थे, अरब थियो चवंदो खरब थे, मदीने जे मीर फरमायो डरो कोन थींदुसि ता त दुनिया कदो कदो वञी पंहिंजे ठिकाणे में पहुचंदो आहे। डरो ॿिन्ही खे कोन थींदो आहे, जेको आशिक़ हूंदो आहे उनखे इश्क मां डरो कोन थींदो आहे। मुंहिंजा दोस्त पोइ आशिक़ को पंहिंजे महबूब जो आहे, को हिन ज़ालिम दुनिया जो आहे। यादि रखी छॾ मुस्लमान, यादि रखी छॾ मुस्लमान, दुनिया जे मोहब्बत वारा लखे करोड़े दुनिया ते आया। मां तोखां हिकिड़ो सवाल थो पुछां, मूंखे जवाब ॾे त सुहिणे अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि खे हिन दुनिया जे तख़्ते ते ज़ाहिरी ज़िंदगी त फ़क़त 90 साल अल्लाह जे ज़ात ता फरमाया, लेकिन दुनिया छॾी दे 900 साल गुज़री विया आहिनि, लेकिन मूंखे जवाब ॾे इन 900 साल जे अंदर दुनिया ते अमीर आया, बादशाह आया, ज़ालिम आया, नेक आया, के किताबनि में महदूद रहिजी विया, के खानदाननि ते रहिजी विया, किन जो नालो निशान कोन्हे, लेकिन अब्दुल कादिर जीलानी 900 साल खां पोइ बि हर महीने जे 11 जी राति ईअं थींदो आहे ॼण अब्दुल कादिर जीलानी दुनिया मां हाणे ताज़ो पैरो पायो। छाहे सब कुछ, सब कुछ छाहे अल्लाह जो कुरान बुध मुझे सुने बेनियाज रब फरमायो अल्लाह यजतबी इलैहि मन यशा
मुझे बेनियाज़ रब फरमाया त मुझी मर्ज़िया चूंड मां खुदा पाण कंदो हां मुझी मर्ज़िया पंहिंजे मखलूक मां अंबिया मां कंहिंखे सरदारी वारा चूंडिया मुझी मर्ज़िया वलियन मां कंहिंखे गौसुल आज़म ला चूंडिया मुझी मर्ज़िया अज़ीज़ाने मन दुनिया जे अंदर औलिया अल्लाह जो सिलसिलो क़यामत ताईं हलण वारो बा लेकिन महबूब सुभानिया दे जरा हिकड़ी निगाह कर मां अर्ज करे विस्त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ विलायत औलिया दे निगाह कर रुकी करामात ते निगाह न कर तालीमात औलिया ते निगाह कर तुझी जिंदगी बदल जीवी दी अज़ीज़ाने मन महबूब सुभानिया के मुझे बेनियाज़ रब ईद चूंडियो जो अमड़ जे वजूद मां जम दे याम बनाए छलियो अल्लाह जी मर्ज़िया की मर्ज़िया अल्लाह जी मर्ज़िया अल्लाह जी मर्ज़िया जो तो मुझे बेनियाज़ रब जी चूंड निराली हुंदिया दुनिया जे अंदर बच्चो अमड़ जे पेट मां इंदो आ फितरत बशरियत दे इंदो आ दाहू कंदो आ कूकू कंदो आ रोंदो आ अमड़ खां थंज तलब कंदो आ छो त बशरियत जे फितरत ते आयो आ लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो उहो जवान भी आयो आ जंहिं अमड़ जे वजूद मां निकिरण खां बाद में दाहू कोन कयो रड़ियूं कोन कयो थंज घुरी त कान पर जे अमड़ पेश कई त निहारे चवे थो अम्मा इंतज़ार कर अञा इफ्तारीअ जो टाइम कोन थियो अज़ीज़ाने मन हीअ कंहिंजी मर्ज़िया चओ मुझे अल्लाह जी मर्ज़िया कंहिंजी मर्ज़िया अल्लाह जी मर्ज़िया दुनिया जे अंदर फितरत बशरियत ते बच्चो जमंदो आ जीअं वधंदो आ जीअं वॾड़ो थींदो आ समझदार थींदो आ फितरत शरीयत जे तरफ़ रवा ऐं दवा थींदो आ सुहिणो अब्दुल कादिर जीलानी ओहो आ जेके अमड़ जे वजूद मां निकिरंदे अल्लाह फितरत शरीयत ते कदम रखरायो आ फितरत शरीयत छाके चइबो आ शरीयत जी माना छा है शरीयत जो मकसद छा है शरीयत जो मफ़हूम छा है मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमानन के समझण अल्लाह जे फरमानन के समझण सुहिणो अब्दुल कादिर जीलानी ला इहो जुमलो छो चयो त पाण जी पैदाशी फितरत शरीयत ते आ जो जॾहिं पाण रमज़ान मुबारक में आया जरा गौर तकर रोज़ो फर्ज जरूर आ रमजान में लेकिन फर्ज कहजे मथा होंदो आ आकिल बालिग जे मथा या सगीर जे मथा जवाब रोज़ो रमजान जो फर्ज जरूर होंदो आ मगर होंदो कहजे मथा आ आकिल बालिग जे मथा सगीर जे मथा कोन होंदो आ तमा तोखे इते जो इते गाल करे यूटन ॾेई वठी हला इते सगीर जमण वारे जे मथा रोज़ो फर्ज त कोन्हे पर अब्दुल कादिर जीलानी घोट दुनिया के बुधाए रहियो आ ओ दुनिया वारो जंहिंखे अल्लाह पंहिंजे कुदरत में चूंडे छॾींदो आ उहे ईंदा देर सां उन्हनि जो वजूद अॻे ई मौजूद हूंदो आ उन्हनि जो वजूद अॻे ई मौजूद हूंदो आ तफ़सील में न वेंदुमि जो बहराड़ी जो माहौल आ हथ हल्को रखण थो चाहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन कुझु ॻाल्हियूं ज़रूर छो त मां यहाँ वचरियो आशिक अम्मा नालो ई आशिक रखी छॾियो वरी सजन साईं जहिड़ो पीर मिली वियो रहंदो दीवाना थी वियासीं सच पुछी मुस्लमान जेकॾहिं आशिकनि जे सीने खे हीअं खोले ॾिसंदे उहे आशिक तोखे चवंदा अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया
रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, मौला आदमी बनाया, मौला आदमी बनाया है। अंत बाहर दी खबर लगाई, रंगी रंग बनाया। के चवे चवे आपिल काबिल पुत्र आदम दे, आदम किसका जाया, आपिल काबिल पुत्र आदम दे, आदम किसका जाया। असी आदम को अगे हुए, असी आदम को अगे हुआ सी, आदम सादा जाया। अंत बाहर दी कलन लगाई, रंगी रंग बनाया, अंत बाहर दी खबर लगाई, रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, मौला आदमी बनाया, अल्लाह आदमी बनाया है। अंत बाहर दी कलन लगाई, रंगी रंग बनाया। ऐन दा बुरका अरे मीमू दी चादर मुख विच घूंघट पाया, ऐन दा बुरका मीमू दी चादर मुख विच घूंघट पाया। अली रज़ा है नाम हमारा, अली रज़ा है नाम हमारा, अली रज़ा है, अली रज़ा है नाम हमारा, नाम भुलाया। अंत बहर दी खबर नकाई, रंगी रंग बनाया, अंत बहर दी कल नकाई, रंगी रंग बनाया। इश्क में खोलो थे, इश्क में हलंदुस, हाने पोते कोन मोटंदुस, अजीज में मन जरा कुरान करीम दे गौर कर, छो त मुझा दोस्त अजीज गालियो उहे कोन कंदुस, जंजो दलील कुरान मान दे सका, हर गाल उहा बुधाई दो मई जंजो गवाह अल्लाह जो कुरान मौजूद हुजे। जरा कदे कुरान करीम ते गौर कयो थे, ओ फकीरन के बुरो भलो चवण वारा, ओ आशिकन जे खिलाफ चूचू खेण वारा, कदे कुरान करीम ते गौर कयो थे, जदे अल्लाह जे ज़ात ऐलान फरमायो, व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। अल्लाह जे ज़ात फरमायो ज़मीन ते मां पंहिंजो खलीफो थो बनायो, छा थो बनायो, खलीफो। थोड़ो समझो, थोड़ो समझो, अल्लाह तो चवे मां पंहिंजो थो ज़मीन ते खलीफो बनायो। खलीफो खलफ, खलीफो छाके चइबो आहे, जेको मुर्शिद जे गैर मौजूदगी में जमायत के संभाले। जवाब ॾियो, खलीफो छाके चइबो आहे, ॻाल्हा ॻाल्हा छाके चइबो आहे, जेको मुर्शिद जे गैर मौजूदगी में संभाले। भला मुर्शिद जे मौजूदगी में लेकिन मुर्शिद जे पोया खलीफो, खलफ, खलफ, खलफ मना पोया, खलफ जो जिद छाहे सलफ, सलफ मना अॻियां। मूंखे जवाब त ॾे, खुदा जो अॻु ऐं पछाड़ी आहे छा, मूंखे जवाब ॾे। खुदा जो नकी खलफ आ, नकी खुदा जो सलफ। खुदा तो हर जगह ते हाज़िर और नाज़िर आ, खुदा तो मौजूद आ। वो अर्ज कर मौला, बुल्ले शाह त पंहिंजे अंदर जी पाह कढी, पर मौला असां के एतिरो त ॿुधा, तुंहिंजो खलफ भी नाहे, तुंहिंजो सलफ भी नाहे, त पोइ ही खलफ किथों थियो? जे खलफ थियो त मौला तुंहिंजो थियो या कंहिं ॿिए जो थियो? अल्लाह तो चवे मूंखां छो था पुछो, जेकॾहिं ॻाल्हि पुछणी अथव त उन मुंहिंजे महबूब खां पुछो, जंहिंजे लाइ मूं काइनात जो ज़र्रो ज़र्रो बनायो। खुदा तो फरमाए पुछणो अथव त मुंहिंजे महबूब खां पुछो। असां फिरी आयासीं दरे मुस्तफा ते, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे आदम सुणो जो खलीफो बणिजी आयो आहे, खलफ बणिजी आयो आहे, अबुल बशरा इंसानियत जो अबु आहे, महबूब कंहिंजो खलीफो बणिजी आयो आहे। मुंहिंजे मुस्तफा करीम फरमायो, मां मुस्तफा हां, रहमतल लिल आलमीन हां, अर्रहमान अल्लमल क़ुरआन खलकल इंसान, मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। मां मुस्तफा खां था पुछो त मां थो ॿुधायांव त इहो खलफ कंहिंजो बणिजी आयो आहे, इन जो सलफ केरु आहे, या रसूल अल्लाह केरु आहे? हुज़ूर फरमायो कुन्तु नबिया व आदम बैनल माइ व तीन। हे तन्या मिट्टी पाणीअ में मां अॻे ई नबी हां,
आदम कंहिंजो ख़लीफ़ो न छेड़ मंगलंगा खुदा खे मन फ़कीरन खे न छेड़ दलील अल्लाह जे क़ुरान मां ॾींदो में ख़ैर पुरनाथन शाह वारा दलील रब जे क़ुरान मां ॾींदो में सजण साईं जो फ़कीर ठका वहणी कोन ॼाणंदो आहे आदम खां अॻु केरु आहे चओ मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा चओ केरु आहे चओ केरु आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा पोइ जेकॾहिं सुभाणे लॻो तोखे ख़ैर पुरनाथन शाह वारा सवाल करे त हे जो न सजण साईं जे फ़कीर राति हेॾे हज़ारनि माण्हुनि में सुहिणे सैयद ताज मोहम्मद शाह लखियारी रहमतुल्लाह तआला अलैहि जे दरबार ते हेॾी जो वॾी ॻाल्हि करे छॾी त आदम खलफ़ आहे ख़लीफ़ो आहे लेकिन ख़लीफ़ो सुहिणे नबी मदीने वारे ताजदार जो आहे ऐं तोखे केरु चवे त पोइ आदम खे ख़लीफ़तुल्लाह चवंदे या ख़लीफ़तुन नबी चवंदे तूं चवंदे त क़ुरान में लिखे पियो आहे अल्लाह जो ख़लीफ़ो पोइ चवंदो त फ़कीर छा चयो त माथो तोखे ॿुधायां तूं चई छॾजांसि ओ अल्लाह जा बाना यादि रखी छॾ ख़ुदा जो मुस्तफ़ा सां एतिरो प्यार आहे जो अल्लाह तो फरमाए मैं युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह मुतिउर रसूल जेको आहे उहो मुतिउल्लाह मुतिउर रसूल मुतिउल्लाह त पोइ ख़लीफ़तुन नबी चओ ख़लीफ़तुल्लाह इहे इश्क जूं ॻाल्हियूं ढिघियूं आहिनि ॾाढियूं ॾुखियूं आहिनि जन चयो तन सिर कपाए छॾिया हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त मूंखे मदीने जे ताजदार ॿिनि क़िस्मनि जा इल्म सेखारिया पाण फरमायो हिकिड़ो उहो इल्म आहे जेको दुनिया खे ॿुधायो अथमि हिकिड़ो उहो इल्म आहे अगरि मां ज़ाहिर कयां त दुनिया कॾहिं बि मूंखे हलण कोन ॾींदी क़ुरान करीम जो 3 आयत लाॻी थो पढ़ां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिजरत वारी रात मुझे मदीने जे मीर जेका मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वारीअ जे मुठ खे हीअं उछलायो अल्लाह फरमायो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा वारीअ जी मुठ मदीने जे मीर उछलाए रब थो चवे महबूब तो न उछलाए मां रब उछलाए महबूब हथड़ो तुंहिंजो आहे उछल तुंहिंजी आहे दुनिया चवे तुंहिंजी आहे तुंहिंजो रब चवे त मुंहिंजी आहे अञा ते क़ुरान करीम ॾे वध जॾहिं सैयदना हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे शहादत जो पलंद करण जे लाइ ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैत वठण शुरू कई मुंहिंजे मुस्तफ़ा करीम बैत वरती रब ऐलान कयो الذين يبايعونك إنما يبايعون الله يد الله فوق أيديهم هم محبوب मुस्तफ़ा इहो तुंहिंजो हथ लॻे पर तुंहिंजे हथ जे मथां तुंहिंजे रब जो हथ लेकिन खुदा जी मोहब्बत खुदा पंहिंजे महबूब सां प्यार कंदे चयो महबूब तुंहिंजो जेको कुझु मुंहिंजो जेको कुझु अज़ीज़ाने मन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना महमूटी जा पंहिंजी जगह ते 2 कलाक मूंखे पूरा करना है इंशाअल्लाह ताला 11:30 बजे ते कम से हलणो मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे थोड़ो अञा हलण दे मां ॻाल्हि पे कई त इंसान तालीमात मुर्शिद जे तरफ़ तवज्जह कयो मोटिए चाहो विलायत मुर्शिद करामात मुर्शिद तालीमात मुर्शिद मुरीद खे इहे 3 ॻाल्हियूं वलीअ जूं मुरीद जूं 3 ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि मोहब्बत मुरीद तवज्जह कर मोहब्बत मुरीद इस्तकामत मुरीद मुताबिअत मुरीद एक मुरीद मोहब्बत वारो हुजे बियो मुरीद इस्तकामत वारो हुजे टियों मुरीद ताबेदारी करण वारो हुजे अगर मुरीद में 3 ॻाल्हियूं त मुर्शिद जो फैज़ मिलंदुसि
जेकॾहिं ये टे ॻाल्हियूं न आहिनि त मुर्शिद जो फैज़ ॻाल्हि ॻाल्हि मुर्शिद जो फैज़ असां जेकॾहिं अॼु राति साईं खां दुआ घुराई साईं गुलाम मुर्तज़ा शाह बादशाह दुआ घुरो कमु न थियो सुभाणे हाणे साईं जी दुआ घटि थी क़बूल थिए अज़ीज़ान मन तवज्जो कर खिलण जो मक़ाम नाहे अल्लाह जो नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह केर जवाब दे गला गला जवाब दे हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो आ ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब फिरौन खे ग़रक़ करे छॾे इन ज़ालिम ॾाढो ज़ुल्म कयो आ ॾाढो तंग कयो अथई मौला इन खे ग़रक़ करे छॾे दुआ घुरण वारो केर आ जो अल्लाह जो सुहिणो कलीम आ सुहिणे कलीम दुआ घुरी आ अल्लाह जिब्राइल खे मोकिलियो आ ओ मुंहिंजा जिब्राइल मुझे सुने नबी खे बुधाया त रब तुझी दुआ कबूल कया अल्लाह इन फिरौन खे ग़रक़ कंदो हाणे गौर सां ॻाल्हि ॿुधजा दुआ बि कबूल थी वई रब जे तरफ़ खां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुशख़बरी बि अची वई लेकिन ख़बरदार थी गौर सां ॿुध उहा दुआ पूरी कॾहिं थी 40 सालनि खां बाद में उहा दुआ रब पूरी कई आहे जवाब दे घणा साल मुरीद सदाइण सवलो आ मुरीद थियण ॾुखियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थोड़ी थी गर्मी थे अॼुकल्ह पालिश थियल आहे न मथो सॼे सिस्टम ते सोन आहे कोन आर्टिफिशियल लॻी पई आहे थोरो पालिश लॻी पई थोड़ी गर्मी आई रंगड़ो लहियो हमरा असुल ज़ाहिर थी वियो आहे मां उहो न मां हलवे खाइण वारो त निपटा किथे पासे ते वञी खा आशिकनि जे मैदान में जान ॾियण वारा ईंदा आहिनि जॾहिं जान ॾियण वारा ईंदा आहिनि उहे रुॻी हथड़ा छा रुॻी हीअं कंदा आहिनि रब चवंदो हुकुम कयो छा घुर्जेव मां रब ॾियण 40 सालनि खां बाद अल्लाह जे ज़ात फिरौन खे ग़रक़ ज़रूर फरमायो लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 40 सालनि ताईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ज़ुबान ते शिकवा कोन कदे भी दाह कान कई तो ओ मुझा करीम रब मुझी दुआ कबूल कान थिया ओ मुसलमान गौर कर सब्र कर इस्तकामत कर अंबिया जी सुन्नता तो जो कम्मा यार जे दरबार में सवाल कर मंजूर करण न कर मालिकन जी मर्जी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह छाता फरमाइन मुरीद छाखे चइबो आहे जॾहिं अर्ज़ कयो वियो सुहिणा मुरीद छाखे चइबो आहे पाण फरमायो आमनतु बिल्लाहि सुम्मा इस्तक़िम पाण फरमायो मुरीद उनखे चइबो आहे जो जॾहिं मुर्शिद उनखे ज़िक्र ॾेई इजाज़त ॾे त अल्लाह हिकु आहे त उन जे मथां अहिड़ो ॼमी वञे जो जिस्म जो अंगु अंगु अलॻि थिए मगर अक़ीदो न टुटे त ख़ुदा हिकु आहे चवण त सवलो आहे त ख़ुदा हिकु आहे क़िबला मुर्शिद छाखे चइबो आहे पाण फरमाए मुर्शिद उनखे चइबो आहे जो हीअं जो निगाह करे त दुनिया हुन जे आॾो हुजे फकत यार जो दीदार हुजे अजीज़न मन चवण सवलो आहे लेकिन अमल करण जे लाइ हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि कंदो हलां हिकिड़ो अल्लाह जो नेक सालिह मानो ख़ुदा जो आशिक़ महबूब बानड़ो कंहिं गलीअ खां वञी रहियो आहे कंहिं शहर जे भरमा किरास कई सुबुह जो टाइम आहे कंहिं मिठाईअ वारे दुकान खोलियो आहे उनखे सॾड़ो करे चवे थो फ़क़ीर हली आ अचे खीर जो गिलास वठ मिठड़ो मिठड़ो खीर जो गिलास उन फ़क़ीर खे जीअं हथ में आयो अर्श दे निहारे चवे थो वाह यार तुंहिंजा करम वाट वींदे सॾड़ा करे तो मिठा खीर प्यारी ये चई करे फ़क़ीर गिलास नोश करे छॾियो फ़क़ीर ते रस्ते में रवानो आहे हलंदे हलंदे अॻियां कंहिं अमीर जी न्याणी अची रही आहे पंहिंजे मुड़स सां गॾु जेको बेतहाशा प्यार करण वारो आहे फ़क़ीर जे हथ में लठड़ी आहे लठड़ी हणंदो थो वञे अजीब इत्तेफ़ाक़ आहे उन औरत जो उन
फ़कीर जो जिथां गुज़र थियो आहे उन जॻह ते किनो पाणी मौजूद आहे। लठ फ़कीर जी ज़मीन ते लॻी, कुझु पाणीअ जा कतरा निकिता उन औरत जे कपड़नि ते लॻा। उन जे मुड़ुस खां बर्दाश्त न थिया त मुंहिंजे महबूब जे कपड़नि ते हे फ़कीर केरु थींदो आहे जंहिं पाणीअ जा कतरा हया आहिनि। बीही करे फ़कीर जे गले में हथ विझी जमाट हणी कढे। फ़कीर मुरकंदो निहारे, अर्श ॾे निहारे थो चवे वाह यार तुंहिंजी मर्ज़ी। कंहिं कॾहिं त सद करे मिठड़ा खीर जा गिलास पियो प्यारी, कॾहिं बाट वीदन खे पेडो हिन खे चमाटू पियो हणाई। इहे चई फ़कीर त रवानो थियो। बस चंद कदम फ़कीर अॻिते हलियो। उहा नौजवान न्याणी पेर स्लिप थियो, किरी पई, ॾाढो भॼी पियो। साह न तो ॾिठो न मुंहुं ॾिठो, माण्हू गॾु थी विया। अमीर जी न्याणी हुई, उन जे मुड़ुस दाहूं करे चयो त फलाणे फ़कीर बददुआ ॾिनी आहे। किले जो फ़कीर खे रस्ते मां बाह खां वठी आया। ऐं फ़कीर दे ख़बर तोही छा कयो आहे? फ़कीर चवे थो फ़कीर कुझु बि कोन कयो आहे। जॾहिं ॿियो दफ़ो चयो वियो फ़कीर चयो त मां कुझु न कयो आहे। जॾहिं टियों दफ़ो चयो वियो त फ़कीर देर न कई, जलाल में अचे करे चए ओ दौलत ते नाज़ करण वारा, हे फ़कीर जो मामिलो नाहे, हे बिन आशिकनि जो छेड़ो आहे। हिन आशिक दुनिया जे महबूब जे कपड़नि जे मथां पाणीअ जा फुड़ा न सठा। हुन आशिक पंहिंजे गुलाम जे गिदे ते मथां चमाट बर्दाश्त न कई आहे। नीह लाए त ॾिस, प्यार करे त ॾिस, तो खुदा सां मोहब्बत करे ॾिस त मुंहिंजो ख़ुदा। हिकिड़ी वेचारी मिस्कीन औरत, ग़रीब औरत, अमीर जे घर में उन जी ग़रीबाणी झूपड़ी आहे। अॼुकल्ह अल्लाह ताला अमीरनि खे ख़ुशि रखे। थोरी साड़ जी टोकर ॾिसंदा हो, को ग़रीब पाड़े में को झूपड़ी कढोसि, माई पैसा वठि झूपड़ी छॾ। माई चवे त छो छॾिया, मुंहिंजी बचे अबाणी आहे झूपड़ी। हिकिड़ो दफ़ो ॿियो दफ़ो ग़रीब झूपड़ी न छॾी, अमीर ज़िद्दतां न मुड़ियो। जीअं उहा ग़रीब वेचारी घरड़ो छॾे काॾे कम सां वई, उन अमीर ऐलान कयो इन ग़रीब जी झूपड़ीअ खे ड्राहे छॾियो। ग़रीब जी झूपड़ी ड्राहे पट करे छॾियो। जेॾी महिल उहा ग़रीब वेचारी आई, ॻोल्हण लॻी त मुंहिंजी झूपड़ी काथे हुई, ज़मीन बराबर लॻी पई आहे, निशान बि कोन बचो आहे। अर्श ॾे निहारे थी चवे ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, जेसि ताईं मां मौजूद हुयसि मुंहिंजे झूपड़ीअ खे कंहिं हथ बि कोन लाथो, मां त कान हुयसि। पर मुंहिंजा मौला दे ख़बर तूं हुए या कोन हुए। बस एतिरे चवण जी देर आहे, अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे जलाल आयो। ज़मीन में ज़िलज़िलो अची वियो, उन अमीर जा बंगला कोट कुंगरा किरी पिया। मुंहिंजे अल्लाह जे ज़ात फ़ैसिलो करे ॾेखारियो, ओ दुनिया वारो, दुनिया ते नाज़ करण वारो, बेपहुचन खे न ॾुखायो, मतां अंदर मां का आह निकिरे। अल्लाह जी ज़ात सभिनी खां ॾाढी नीहला, मुझे सुणे करीम रब सां नीहला। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ॻाल्हियूं घणियूं निकिरी वयूं, लेकिन मक़सद जी ॻाल्हि करण थो चाहियां। जेको मुंहिंजो बुनियादी मक़सद आहे उन ते अचण थो चाहियां। सैयद ताज मोहम्मद शाह रहमतुल्लाह ताला अलैहि जे ज़ात, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हर ॻाल्हि जो दलील तव्हांखे ख़बर आहे। सजण साईं जो फ़क़ीर आहियां, अल्लाह जे क़ुरान मां ॾींदो आहियां। अल्लाह ताला जा बांधड़ो, अल्लाह जी हिकिड़ी वसफ़ा सिफ़त, अल्लाह जी कंहिंजी सिफ़त चओ, अल्लाह जी कहिड़ी सिफ़त, उन सिफ़त सां रब छा कंदो आहे। अल्लाह जा सिफ़ाती नाला घणा चओ, 99 घणा नाला, हर नाले जी पंहिंजी सिफ़त आहे। करीम अल्लाह जी सिफ़त आहे, रहीम अल्लाह जी सिफ़त आहे, जब्बार अल्लाह जी सिफ़त आहे। लेकिन हीअ बि ॿुधो अल्लाह जी सिफ़त आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, अल्लाह
वलियुल्लज़ीन आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर। मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जी हिकड़ी सिफत जेका वलियुना इहा वली जी सिफत सा मुझो रब जने ईमान वारन के नवाजींदो आ त मुझो रब तो फरमाए मां मददगार आया। वली मना मददगार, वली मना संभालींदड़, वली मना वारिस, वली मना मालिक। जेतिरियूं बणे मानाऊं कर छो त अल्लाह तो फरमाए अल्लाह वलियुल्लज़ीन आमनू। अल्लाह ईमान वारन जो मददगार मौला कहिड़ी मदद कंदो आ। रब तो फरमाए युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर। मां अल्लाह जॾहिं ईमान वारन खे पंहिंजे वलीअ जे सिफ़त सां नवाज़ींदो हा छा कंदो हा उन्हनि खे गुनाहनि जे दुनिया मां कढी करे मां अल्लाह सुहिणी ऐं सिधी रस्ते ते हलाए छॾींदो हा। इहा सिफ़त कंहिंजी आहे चओ ॻाल्हि ॻाल्हि कंहिंजी आहे इहा ई सिफ़त अल्लाह जॾहिं पंहिंजे नेक सालिहनि बाननि खे अता फरमाईंदो आहे उहे अल्लाह जा नेक सालिह बाना जन खे तूं असां वलियुल्लाह चवंदा हो जॾहिं अल्लाह जे इन सिफ़त सां आरास्ता थी वेंदा आहिनि त पोइ अल्लाह जे मख़लूक खे गुनाहनि खां कढी करे मदीने वारे मीर जे दरबार में पुॼाईंदा आहिनि। जंहिं भी अल्लाह जे कामिल वलीअ जे दरबार में वेंदा आहियूं त सभ खां पहिरीं अल्लाह जो कामिल वली छा ॾींदो आहे चओ ज़िक्र। नक्शबंदी हुजे, कादरी हुजे, चिश्ती हुजे, सोहरवर्दी छा मिलंदो आहे चओ छा मिलंदो आहे। ॿिए नंबर ते छा चवंदा आहिनि बाबा कूड़ न ॻाल्हाइजो, ठगी न कजो, धोखो न कजो छो त यादि रखी छॾ हे क़ुरान करीम जूं आयतूं ॿुधंदो हल जेको वली आहे इन जे लाइ क़ुरान करीम में शर्त आहे अल्लाह जे क़ुरान खां ॿाहिरि न ॻाल्हाईंदुमि। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो इन औलियाउ इल्लल मुत्तक़ून। याद रखी छर जेको वली आहे उन जे लाइ ज़रूरी आहे त उहो परहेज़गार हुजे। वरी जुमलो थो ॿुधायां जेको वली हूंदो आहे उहो परहेज़गार हूंदो आहे मगर हर हिकु परहेज़गार वली कोन हूंदो आहे। वरी जुमलो थो दोहरायां हर वली परहेज़गार हूंदो आहे। रब जो क़ुरान थो ॿुधाए हर वली परहेज़गार हूंदो आहे। हर परहेज़गार वली कोन हूंदो आहे। परहेज़गार त करोड़े दुनिया में हूंदा आहिनि जीअं हीरो पत्थर मां ठहंदो आहे मगर हर पत्थर हीरो कोन हूंदो आहे। हीरो छा मां ठहंदो आहे? हीरो पत्थर मां ठहंदो आहे मगर हर पत्थर हीरो कोन हूंदो आहे। पत्थर मां हीरो कॾहिं थींदो आहे जो जॾहिं ख़ासि कंहिं सिस्टम मां गुज़रंदो आहे तॾहिं पत्थर मां हीरो थींदो आहे। हर परहेज़गार वली कोन हूंदो आहे। जॾहिं दरे मुस्तफ़ा जी निगाह थींदी आहे त परहेज़गार वलियुल्लाह पढ़जी वेंदो आहे। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी इहा सिफ़त जन खे मिली आहे तन जो ख़बर थे मक़ाम छा आहे। मक़ाम त ॿुध अॼु दिलि चवे थी रुॻी क़ुरान करीम मां ॻाल्हायां रुॻी
भी कुरान करीम पढ़ा ता त मुंहिंजा दोस्त अजीज मता तुझे दिल में ख्याल अचे ते जेके सूफी चरिया हन जेके तू था कन के कुरान कोन थो अचे असांखे कुरान अचे थो असां कुरान पढ़ियो आहे असां कुरान आलिमन खां अल्लाह वारन खां ॿुधो आहे पर असां आशिकन खां इहो बि ॿुधो आहे छा ॿुधो आहे हिकु अल्लाह कनो मैं डरदी हां यारी मारदी गड़ोली भरदी हां एक मौला कनो मैं डरदी हाँ महियार दी खड़ोली भरदी हाँ आए मार दी खड़ोली भरदी हाँ यार दी खड़ोली भरदी हाँ महियार दी खड़ोली भरदी एक अल्लाह कनो मैं डरदी हाँ महियार दी खड़ोली भरदी हसन हुसैन अली दा जाया पार उम्मत दा सिर ते चाया पार उम्मत दा सिर ते चाया हसन हुसैन अली दा जाया पार उम्मत दा सिर ते चाया पार उम्मत दा सिर ते चाया मैं गोली शाह दर्दी हाँ मैं गोली शाह दर्दी हाँ महियार दी खड़ोली भरदी एक अल्लाह कनो मैं डरदी हाँ महियार दी खड़ोली भरदी हाँ पीर पीरा हजरत मीरा नाम गिते जे टुटन जंजीरा नाम गिते जे टुटन जंजीरा है पीर पीरा हजरत मीरा नाम गिते जे टुटन जंजीरा नाम गिते जे टुटन जंजीरा मैं मुर्शिद 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 कर दी हाँ महियार दी खड़ोली भर दी मैं कामिल मुर्शिद कर दी हाँ महियार दी खड़ोली भर दी एक अल्लाह कनो मैं डर दी हाँ महियार दी खड़ोली भर दी हाँ सच्चल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही अली वली दी है हमराही है सच्चल सारा अल्लाह सच्चल सारा नूर इलाही अली वली दी है हमराही अली वली दी है हमराही है मैं गोली शाह दर्दी महियार दी खड़ोली भर दी एक अल्लाह कनो मैं डरदी हाँ महियार दी खड़ोली भर दी हाँ इते जो इते कुरान याद रखी छर जा शहर भी पढ़ंदुम कुरान भी पढ़ंदुम बिनी के कदु खणी हलंदुम छो त सजण साईं जो फकीर आहियां ॿुधाईंदुम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो त जेके औलिया अल्लाह जा ग़ुलाम आहिनि उहे जंहिं बि सूरत में हुजनि जंहिं बि सूरत में हुजनि उन्हनि जे सीने खे मुंहिंजे करीम रब पंहिंजे महिरबानी सां नवाज़ींदो आहे असां अल्लाह वारनि जी मटकी छो भरींदा आहियूं अल्लाह वारनि जे तरड़े ते छो घुरंदा आहियूं हे नालो फ़कीर पंहिंजे कामिल मुर्शिद जे मज़ार खे चुमी छो पियो ॾे कामिल मुर्शिद जे मज़ार खे ज़ोहर छो पियो ॾे अच त तोखे रब जे क़ुरान मां थो ॿुधायां त जेके रब जे महबूब जा ग़ुलाम हूंदा आहिनि मुंहिंजो अल्लाह उन जे दर ते अचण वारनि खे केतिरी इज़त अता फरमाईंदो आहे कुरान बुध अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया पे कुरान जो कानून बुध लशम्स यंबगी लहा अन तुदरिकल कमर वलल लैलु साबिकुन नहार व कुल्लुन फी फलकिन यस्बहून सिज खे ताकत ना है चंद्र जो रस्तो रोके चंद्र खे ताकत ना है सिज जो रस्तो और सब बुझ जा चंद्र खे ताकत ना है सिज जो रस्तो रोके रात खे ताकत ना है दीह जो रस्तो रोके दीह खे ताकत ना है रात जो रस्तो रोके सबको पंहिंजे पंहिंजे दायरे में घुमी रहियो आहे अॼु 1400 साल खां पोइ तुंहिंजो साइंसदान ॿुधाए थो त ज़मीन गोला मुंहिंजे मुस्तफ़ा 1400 साल अॻु ॿुधाए छॾियो आहे हर शइ पंहिंजे पंहिंजे दायरे में घुमी रही आहे अज़ीज़ान मल हाणे गौर सां ॿुधजा सिज में बि ताकत
ताकत ना है, जंग में भी ताकत ना है, रात में भी ताकत ना है जो के जो रस्तो रोके। अच तरफ जे कुरान का पूछो ओ सिजत तू ही बुधा तो जो रस्तो कहीं रोक्यो आया तो न रोक्यो आया। अचो त अल्लाह जे कुरान खां पुछो त सिज पंहिंजो रस्तो कॾहिं मटायो, सिज पंहिंजो कस करे छॾियो। सिज जंहिं वाट सां अचणो हुयो उहा वाट छाजे करे छॾी, जिथो न अचणो हुयो उतां छो आयो। हिकिड़ो ॾींहुं न, ॿ ॾींहं न, 2 साल न, 20 साल न, 100 साल न, 200 साल न, 300 साल न, 309 साल सिज पंहिंजा रस्ता ई बदले छॾिया कंहिंजे करे। चओ त अल्लाह जे कामिल वलियन जे करे। गौर सां कुरान ॿुध, मां अल्लाह जो कुरान थो पढ़ा। अल्लाह फरमायो वतर शम्स इज़ा तलअत तज़ावर अन कहफ़िहिम ज़ातल यमीन वइज़ा ग़रबत तक़रिदुहुम ज़ात शिमाल। मौला छो वहुम फी फजवतिन मिन ज़ालिक मिन आयातिल्लाह मन यहदिल्लाहु फहुवल मुहतद व मन युद्लिल फलन तजिद लहू वलिय्यन मुर्शिदा। खोल 15 पारो कुरान जो, अल्लाह जे पाक कुरान करीम खे खोले ॾिस। ॻाल्हि कहजी थी हले चो बनी इसराइल कौम जी त मुझे मुस्तफा जी बनी इसराइल कौम जी ॻाल्हि हली रही आ। जॾहिं अल्लाह जे नबीअ जा दीवाना, अल्लाह जे नबीअ जा आशिक हिकिड़े गार में पहुता। गार बंदि कोन हुयो। कुरान तो फरमाए वहुम फी फजवतिन मिन्हु, गार खुलियल हुयो। अल्लाह सिज के फरमायो ओ सिज जी मुजरब अज रस्तो तब्दील करे छॾे। उभिरी तरस्तो तब्दील कर, मोटी तरस्तो तब्दील कर। मौला कयामत अचण वारी आ। रब चए थो कयामत अचण वारी नाहे। मुझे नबीअ जा आशिक खुले मैदान में सुता पिया, खुले मैदान में वहुम फी फजवतिन मिन्हु, खुले आसमान जे हेठां खुले मैदान में सुता पिया आहिनि। अर्ज़ कयम घणा 100 साल, 300 घणा 309 साल। थोड़ो आयत के इते बिहारिया 309 साल गुज़रण खां पोइ रब छा थो चवे ज़ालिक मिन आयातिल्लाह, ही मां अल्लाह जो निशानी। हेॾे गौर 309 साल इंसान बनी इसराइल कौम जा माण्हू 309 साल सुम्ही जो उथिया। उन्हनि जा कपिड़ा बि मेरा कोन थिया। 309 साल सुम्ही उथिया। उन्हनि जा कपिड़ा बि मेरा कोन थिया, वार भी खराब कोन थिया, जिस्म में भी तब्दीली कान आए, कहीं भी शय में तब्दीली उन्हनि में कान आए। अल्लाह ताला कुरान करीम में फरमाए तो ये मां अल्लाह जो निशानियूं आहिनि। 309 साल खां पोइ उथण ॿारनि जॾहिं हिक ॿिए खां पुछो क़ाल क़ाइलुम मिनहुम कम लबिस्तुम, ॾियो ख़बर केतिरो टाइम हिते सुताऊं। क़ालू लबिस्ना यौमन औ बाद यौम, हिक ॿिए
खे चवण लॻा त को हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो हूंदो या हिकु ॾींहं जो हिसो गुज़रियो हूंदो ओॾा 309 साल गुज़री विया थक बि कोन थियो कपिड़ा बि मेरा कोन थिया मिट्टी बि मथों कान आई ॿाहिरि दुनिया तब्दील थी वई हुकूमतूं तब्दील थी वयूं सिक्का तब्दील थी विया हिननि खे कुझु बि कोन थियो राज़ कहिड़ो आहे ख़ुदा ॿुधाइण थो चाहे बनी इसराइल जी क़ौम खुले मैदान में हुजे 309 साल सुम्ही उथे उन महिल अहिड़ा जो अहिड़ा या हाणे सुता जॾहिं बनी इसराइल जे क़ौम जा 309 साल गुज़रण बावजूद कपिड़ा बि मेरा नथा थियनि त रब तो फरमाए मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलाम जो क़ब्र में वरी कफ़न मेरो कीअं थींदो ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता है ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता अरे मोहम्मद के कफन मेला नहीं होता चौ चौ मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता सभी साल गुजरी वजने 900 साल गुजरी वया अज भी अब्दुल कादिर जीलानी दिल जे मथा हुकूमत करे रहियो आहे मुंहिंजो रब थो फरमाए बनी इसराइल जी क़ौम जा 300 साल खां पोइ बि ज़िंदा रहिया मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम 900 साल खां पोइ बि ज़िंदा मौजूद अॼु बि हिते जेकॾहिं तव्हांखे क़ुरान करीम ते हथ रखाइजे न त खोड़ अहिड़ा पुराणा आशिक़ क़ुरान मथे ते रखी ॻाल्हि कंदा त जॾहिं दर्द मां दाह करे सॾु कयो अथव त सोणे अब्दुल कादिर जीलानी घोट जी चयो अब्दुल कादिर जीलानी त पीरन जो पीर आहे लेकिन मां तव्हां खां थो पुछां हिकिड़े मिंट जे लाइ हर माण्हू पंहिंजे मुर्शिद जो तसव्वुर करे मूंखां कसम खणाए पुछो भला मूं कॾहिं पंहिंजे मुर्शिद खे आज़मायो या कोन आज़मायो हर मुरीद कहाणियां यादि रखी छॾियो हर मुरीद खां पुछंदो शर्त सोणे अब्दुल कादिर जीलानी घोट फरमायो न त मुरीद सादिक हुजे शर्त कंडीशनल जुमलो आहे अनकंडीशनल नाहे मुरीद सादिक हुजे मां अब्दुल कादिर जीलानी मशरक में हुजां मुंहिंजो मुरीद मगरब में हुजे ईअं हूंदो जीअं हथ ते खीर जो वटो मौजूदु सादिक मुरीद हुजे मां चवां थो मां पंहिंजी ॻाल्हि कयां महबूबे सुभानी त महबूबे सुभानी आहे पर ख़ुदा जो कसम जॾहिं न दिल सां रुगी कहिड़ी ॻाल्हि ॿुधाई नालो खणा या न खणा हिकिड़ो दोस्त मुंहिंजो कसम ख़ुदा जो खणी पियो चढ़े त साईं हज ते वियुसि 2017 में या 16 में जी हज ते वियुसि हज करे बस काफ़ी ॾींहं रहणो हूंदो आहे मके पाक में रहियो पियो आहे मुर्शिदन करीमन हज़रत सजण साईं दामत बरकात आली जन जो मोरे में प्रोग्राम हुजे जे उते मके में पियो चवां त अॼु जेकॾहिं हज त थी वियो ॻोठ हुजां साईं जन जी ज़ियारत ज़रूर कयां चवे पियो मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम ओ माण्हू हिते मौजूद आहे चओ त नालो खणा उथारियासीं फ़कीर ज़ाहिद चङो भला नालो तो खणी ॿुधायो चवे पियो मूंखे पंहिंजे पैदा कढण रब जो कसम चवे पियो जेॾी महिल मां इहो दिलि में ख़्याल कयो न सुतुसि ॾिसां त मां मोरे पहुतो आहियां प्रोग्राम में वेठो आहियां साईं जन भाकुर पाए फरमाइनि था पिया ज़ाहिद से न ख़ुशि है सुभान अल्लाह अरे यार मूंखे जवाब ॾे जेकॾहिं हिकु ग़ुलाम खे पंहिंजो मुर्शिद इते जो इते मदद करे थो त गौसुल आज़म त पीरन जो पीर ओ त मुहियद्दीन मीर आहे उहो गौसुल आज़म जो जॾहिं चोर चोरी करण जे लाइ अंदरि ईंदो आहे आधी राति जो टाइम हूंदो आहे ख़्वाजा ख़िज़र ईंदो आहे ऐं अब्दुल कादिर
कादिर जीलानी सुहणा फलाणे इलाइके जो अब्दाल मरी वियो आहे अब्दाल मुकरर कयो वाह गौसुल आज़म तुंहिंजो शान पाण फरमाईंदा आहिनि ऐं ख्वाजा ख़िज़र हिन वक़्तु ॿियो त मौजूद न आहे हिन कुंड में हिकिड़ो अब्दाल वेठो आहे इनखे मुकरर करे था छॾियो ताह कंदो आहे साईं मां त चोर आहियां अब्दुल कादिर जीलानी फरमाईंदो चोर कुझु न कुझु वठण ईंदो आहे असां वटि जेको आहे तोखे ॾेई छॾे खुली आयो पर ॻाल्हि मतां रहिजी वञे असहाबे कहफ जी ॻाल्हि रहिजी न वञे पर सोने अब्दुल कादिर जीलानी जी हिकु ॻाल्हि ॿुधाई जेका तो कॾहिं न ॿुधी आहे सोने मुर्शिद पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जॾहिं हज ते विया काॾे विया काॾे विया ईदर सां गॾु पाण साईं जन हज ते पहुता मक्के मुअज़्ज़मा जे जेको मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम सगोरो आहे मुफ्ती आज़म अॼु ॾींहं ते मक्के जी सऊदी अरब जी तारीख़ आहे मुफ्ती आज़म हिकिड़ो हूंदो आहे उन मुफ्ती आज़म जॾहिं निमाज़ पढ़ाए बस कई सोणे अब्दुल कादिर जीलानी जे चेहरे ते निगाह पई निहारे दिल में ख़्याल थो करे माण्हू त खोड़ ईंदा आहिनि पर ही माण्हू का बि माण्हू त खोड़ हज उमिरि ते ईंदा आहिनि पर हिन जवान जे चेहरे में को रंग निरालो आहे नमाज़ पढ़ी करे वधी दिल पर अब्दुल कादिर जीलानी ॾे अचे थो चवे थो तारीफ़ थो करे पंहिंजो तारीफ़ थो कराए त मां मुफ्ती आज़म मक्का हितां जो इमाम सोणे अब्दुल कादिर जीलानी मुर्गी निहारियो तव्हांखे मुबारक हुजनि चवे थो तव्हां केरु आहियो महबूब सुभानी फरमायो मुंहिंजो नालो अब्दुल कादिर आहे मां कीलान जे रहण वारो आहियां सैयद ज़ादो आहे एतिरो जी पाण बस कयो मुफ्ती आज़म समझो ही जवान पाण खे लिकाए रहियो आहे चेहरे ॾे निहारे करे चई सुणा मुंहिंजी दिल आवाज़ थी ॾे त तव्हां आलिम आहियो सोणे अब्दुल कादिर जीलानी मुर्गी फरमायो अल्हम्दुलिल्लाह जैसे आलिम आहियो त दिल थी चवे त कचहरी कयो महबूब सुभानी वेही रहिया मुफ्ती आज़म वेही रहियो मुफ्ती साहब थो चवे ऐं अब्दुल कादिर सुणा दिल थी चवे त हिक ॿिए खां सुवाल जवाब कयो अब्दुल कादिर जीलानी निहारे फरमायो ऐं मुफ्ती आज़म जेकॾहिं तव्हांजी दिल थी चवे अॼु मां तव्हां खां हिकिड़ो सवाल थो कयां तव्हां जवाब ॾियो पोइ भले सवाल कयो हाणे सवाल ॿुधजां त तोखे ख़बर पवे त जंहिं जॻह ते अल्लाह जे वली जी मज़ार हूंदी आहे उते अल्लाह जो घर मस्जिद छो हूंदो आहे गौर सां खोले जिथे भी औलिया अल्लाह जी मज़ार उते मस्जिद आहे अच्छा जे करे मस्जिद ॿुध त सही न आशिकनि जूं ॻाल्हियूं ॿुध त ख़बर पवे सोणे महबूबे सुभानी मुफ्ती आज़म खे फरमायो ओ मुफ्ती साहब जी अब्दुल कादिर मुंहिंजे महबूब मदीने जे ताजदार खे जॾहिं आख़िरी गुस्ल ॾिनो वियो ॾियण वारो सोणो अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करबुल्लाह वजहुल करीम जी ज़ात हुई मुफ्ती साहब चयो त जी सोणे अब्दुल कादिर जीलानी फरमायो मुफ्ती साहब एतिरो ॿुधायो त मुंहिंजे महबूब जे आख़िरी गुस्ल वारो पाणी काॾे वियो सवाल खे गौर सां ॿुधजा सोणे अब्दुल कादिर जीलानी पुछो त मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे आख़िरी गुस्ल मुबारक जो जेको पाणी हुयो उहो काॾे वियो मुफ्ती साहब दिल में सोचो अहिड़ो सवाल कभी कोन कयो दिमाग के घुमाइण लॻो अकुल खे हलाइण लॻो मगर किथे भी जवाब नज़र कोन आयो अॼु वारी या स्टेप वारी फतवा कान्हे हाणे फतवा कल असांजो दोस्त हो रुॻी ईअं चई त मन कुंत मौला फहाज़ा अली मौला जंहिंजो मां मौला अली उनजो मौला कढी छॾियो तूं असांजो ई नाहे ओ चरिया सच चवण ते कढबो नाहे सच चवण ते सीने सां लाइबो आहे ऐं सुन्नी तोखे मुबारक आहे ख़ुदा जो कसम आहे जेकॾहिं ॼाणियो बि मैदान में अची करे सच थो चवे त सुन्नी उनखे बि सीने सां लॻाइण जे लाइ तयार
मां तो का हिकड़ी गाल पूछा सुन्नी तुझी रब केडी मदद करे रहियो आ मुके फिक्र आखिरत ते गालणो मां मौला मुर्सी शुरू थी वयो दोस्तो तुझी रब केडी मदद करे रहियो आ तोखे मीलाद जे झंडन जा ताजा मिलंदा तोखे मीलाद जे झंडन जा मेहणा मिलंदा त आका जे आमद जो खुशू था कयो आका जे आमद जो रेजू था कढो परी रस्ते में भी इस्तकबाल था कयो जो रोकण सा परवान कदही न रुकबो रोकण सा परवान कदही न रुकबो महबूब अगिया अचबो त झुकबो रोकण सा परवानो परवाना त कोन रुकिया पर कुछ ॾींहंनि जी ॻाल्हि असा तो कहजे इश्क में झंडा खया जो महबूब जे इश्क में ओ महबूब केरा बीहण दे मुखे महबूब केरा उन्हें महबूब जे पनाहण वारो केरा जवाब दे महबूब जे पनाहण वारो केरा महबूब जे चेहरे के बनाहण वारो केरा करीम वरी वद्दुहा वल्लैल इज़ा सजा बनाए भी पाण वरी कसम भी पाण खणे अजीब राज़ा बनाइण वारो भी पाणा कसम खैण वारो भी पाणा अजीज़ा ने मंज़रा गौर कर त उन कसमन जे लाइ हिक आशिक छा चयो हाय तुंहिंजे रुख पाक जा कसम मौला खया तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा सिफात आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा सिफात आ बद्दुहा जे अंदर समूरो आ ज़िक्र बद्दुहा जे अंदर समूरो आ ज़िक्र कई वल्लैल में ज़ुल्फ़न जी बात आ तुझे रुख पाक जा जेड़ो पाक नालो तुझो तहड़ी आला साथिया खुदा पाक सारी खलकी तो लाए कायनात दिया जेड़ो पाक नालो तुझो तहड़ी पाक साथिया खुदा पाक खलकी तो लाए सारी कायनात जो तू नबी तू रहमत आलमीन नबी जो तू नबी तू रहमत आलमीन हशर जे दिन तुझे हक़ शफाअत आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा सिफात आ बद्दुहा जे अंदर समूरो आ ज़िक्र बद्दुहा जे अंदर समूरो आ ज़िक्र कई वल्लैल में ज़ुल्फ़न जी बात आ तुझे रुख पाक जा चो दोस्तों वठी तारन आहे चवे तो जो रखा घणो खोट घणो घट सूरज सा मुझे हुजूर रखा
ॾिनी मुझे कादिर कुदरत तोखे जहान जी हथन में आवाज़ तुझे ज़मीन आसमान जी ॾिनी मुझे कादिर कुदरत तोखे जहान जी हथन में आवाज़ तुझे ज़मीन आसमान जी भली चंड खे घुरा लथल सिज खे वरा भली चंड खे घुरा लथल सिज खे वरा तुझे हथ में रखियो न भली हुरा तुझे रुख पाक जा बस हिकिड़ो मिसरो तो चवां की साईं जी करे ककर छाव जेला मौला मुकर्रर करे छड़िया पत्थर पार पानी मां भी तो डांतरी हलिया पखिन दुखड़ा दस्या पखिन दुखड़ा दस्या वणन सजदा कया पखिन दुखड़ा दस्या वणन सजदा कया तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा सिफात तुझे रुख पाक जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े मुफ्ती आज़म मक्का खां सवाल कयो त मुझे करीम आका जे आखिरी गुस्ल जो पानी काॾे वयो मुफ्ती साहब सोची सोची ॻाल्हि समझ में कान आए अज़ीज़ाने मल सुणे अब्दुल कादिर जीलानी घोट जे खिदमत में अर्ज़ कये सोना अॼो की रात मोहलत मिले मां अॼो की रात किताब ॾिसां अब्दुल कादिर जीलानी मुर्कदे इजाज़त ॾिनी हा मुफ्ती साहब वञी किताब ॾिसो सॼी रात मुफ्ती साहब किताब खोलिया जवाब किथों कोन मिलियो किताबनि खां मायूस थी करे मुफ्ती साहब सुम्ही रहियो अख सां लॻी महबूब पेरड़ो अख सां लॻी कंहिं पेरड़ो पातो वरी वरी चो कंहिं पेरड़ो पातो आशिक खबर दे छा चवंदा ओ खाली न मोड़ी तैबा दे सैया खाली न मोड़ी तैबा दे सैया जग छड़े के सारा तेरे दर जो आईया खाली न मोड़ी तैबा दे सैया खाली न मोड़ी शहर 24 रात शहर में गुजरी भी थी दिल थी चवे जो कुरान पढ़ा अज़ीज़ाने मन गौर कयो तवज्जो सां ॿुधो सुणे अब्दुल कादिर जीलानी घोट मुफ्ती साहब खे इजाज़त ॾिनी रात सॼी रात मुफ्ती साहब किताब खोलिया नज़र कोन आयो अख सां लॻी मदीने जे मीर पेर हबीबन खे ॾिसंदे करे मुफ्ती आज़म मकार्ज़ कयो ओ मुंहिंजा सोना कुर्ब कयो अथव अची विया हो अजनबिया तवाफ़े मक्का काबा करे रहियो आहे सवाल पुछो थई जवाब किथों नथो मिले सोना ॿुधायो त हुनखे जवाब कहिड़ो ॾियां सवाल कयो थई त महबूबन जे गुस्ल जो आख़िरी पाणी काॾे वियो गौर सां ॿुधजां मदीने वारे मीर दीदार करायो घर में महबूब सां हिकु ॿियो जवान भी बीठो आहे मुंहिंजे आका फरमायो मुफ्ती साहब इहो सवाल हिन मुंहिंजे बचड़े खां पुछो मुफ्ती आज़म मक्का फरमाईंदो निहारियो
चेहरो दिखण नथो मिले निहारिम कपड़न जो रंग साफ नजर नथो अचे निहारिम सोना मुझे सवाल जो जवाब दियो उन जवान जेको मदीने वारे मीर सां गॾु आयो आहे जवाब कहिड़ो थो ॾे ॿुधी ख़ैरपुर नाथन शाह पंहिंजी दिलि खे लिखा उन जवान जवाब ॾिनो त जॾहिं अली मुर्तज़ा शेर खुदा मुझे महबूब करीम के आखिरी गुस्ल करायो अल्लाह ताला जिब्राइल जी ड्यूटी लगाए ओ जिब्राइल जी रब्बे जलील मुझे महबूब जे गुस्ल जो हिकड़ो कतरो ज़ाया न कजा सभिनी खे गॾु कंदो वञो जॾहिं मुझे आका करीम जे गुस्ल जो पानी गॾु थियो अल्लाह जे ज़ात फरमायो इन पाणीअ खे आसमान ते ककर जे सूरत में तैयार कर जॾहिं ककर जी सूरत में तैयार थियो मुझे रब्बे ज़ुल जलाल हुक्म फरमायो त उन जगह ते ज़मीन ते हिकड़ो कतरो वसायो जंहिं जगह ते क़यामत ताईं मस्जिद ठहण वारी आहे गौर सां ॿुधजा मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे तो त कॾहिं बि ॻाल्हि कान सोची अगर मस्जिद जी इज्जत निमाज़ जे करे आहे निमाज़ तूं घर में भी पढ़ंदो आहे निमाज़ तूं बदीअ में भी पढ़ंदो आहे निमाज़ तूं रोड ते भी पढ़ंदो आहे उन जी इज्जत इहा छो कान्हे का बगुले में निमाज़ पढ़ंदो आहे जेॾी महिल दिलि चवई ड्राहे छॾी कॾहिं बि कोन सोचो अथई त मस्जिद में आख़िर एतिरी इज्जत छो आहे इहा निमाज़ जे करे न है इन मस्जिद जी इज्जत मुझे मुस्तफा करीम जे गुस्ल वारे पानी जे करे जो त मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं ज़मीन ते कदम रखियो अल्लाह सॼी ज़मीन खे पाक करे छॾियो अॻ में कंहिं बि नबी जे उम्मत खे ज़मीन पाक थियल न मिली त मुझे मुस्तफा जे गुलामन खे मिली महबूब जे आमद सां रब ज़मीन पाक कई महबूब जे ज़मीन सां जलवे अफरोज़ थियण खां बाद ज़ाहिरी अलविदा जे पाणी सां अल्लाह जे ज़ात हिकड़े कतरे जे एवज़ जंहिं जगह ते कतरो केरायो उन कतरे खे क़यामत ताईं मुझे मौला इज्जत ऐं शान वारो बनाए छॾियो आहे जॾहिं मस्जिद में न नमाज़ पढ़ी तो रुगी इहो न सोच जा मस्जिद में आयो हां हाणे इहो सोच जा त ही उहो घर आहे जंहिं घर जी जगह ते मुझे करीम आका जे गुस्ल जे पाणी जो कतरो पियंदो तो कॾहिं कोन सोचो त औलिया अल्लाह जी मज़ार उन जे भर में अल्लाह ताला जे हिकमत सां मस्जिदियूं कीअं ठहंदियूं आहिनि जो त मुझे मुस्तफा करीम जे उन पाक गुस्ल जे पाणी जे कतरे जी बरकत सां उहो जेको साहिब मज़ार हूंदो आहे उहो फ्यूज़ बरकात वठंदो बि आहे त वंडींदो अञा ॻाल्हि खे मुकमिल करण दे मुफ्ती साहब रात जो ख्वाब ॾिठो सुबुह जो तैयार थी आयो निमाज़ पढ़ी बस कई महबूबे सुभानी जे वेझो आयो महबूबे सुभानी ॻाल्हि टी ज़माने जी खोले छॾी मुफ्ती साहब वरी ॾिठो त मन ॻाल्हि पुछे महबूबे सुभानी न पुछी नेठ खुद मुफ्ती साहब चयो ओ अब्दुल कादिर जीलानी कल्हो को सवाल को नथो पुछी पाण फरमायो कंहिं किताब में ॾिसी आयो चवे थो किताब में ॾिसी कोन आयो काथो जवाब लथव चवे थो अॼु राति महबूब मदीने जे मीर पेरण पातो एतिरो चई बस कई सुहिणे अब्दुल कादिर जीलानी फरमायो भला अॻिते मां ॿुधायां या ख्वाब पाण ॿुधायां जेॾी महिल मुफ्ती साहब ॿुधो त अब्दुल कादिर जीलानी तो फरमाए त अॻिते मां ॿुधायां या पाण ॿुधाईंदो निहारे चवे तो सोना भला तव्हां ॿुधायो सोने अब्दुल कादिर जीलानी पुछो ॾे ख़बर जंहिं माण्हू ॾे हुज़ूर आंगुर जो इशारो ॾिनो उनखे सुञाणी थो कि उन जो चेहरो बि नज़र कोन पियो अचे उन जा कपड़ा बि सही नज़र कोन पिया अचनि अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे हथों निगाह करे उहो जेॾी महिल अंदाज़ अपनायो त मुफ्ती साहब कदमनि ते किरी चई राति यार सां गॾु है हींअर वरी सवाल थो करे
वो महबूबे सुबहानिया सुहणो अब्दुल कादिर जीलानिया अज भी गुलामन के फिलूसो बरकात अटे रहवा रुगी गुलाम तू पंहिंजे अंदर में सच्चाई पैदा कर तू पंहिंजे अंदर में प्यार पैदा कर तू पंहिंजे अंदर में उन्स पैदा कर तू पंहिंजे अंदर में मुताबियत पैदा कर तालीमात मुर्शिद दे तवज्जह कर अज भी मुर्शिद जो फैज़ तो मिली रहे सुभान अल्लाह रुगी करामत मुर्शिद दे नहल करामत मुर्शिद बुधी अंदर ठार पर मुझा दोस्त अजीज मुताबियत मुर्शिद करे तालीमात मुर्शिद जे मुझा दोस्त अजीज तालीमात अमल करे पंहिंजे जिंदगी के दुनिया में भी भलो कर आखिरत में भी भलो कर छो त मुझा दोस्त अजीज औलिया अल्लाह कुरान जी गाल रहजी वे गाल रहजी वे केड़ी जेका गाल कयम त 309 साल गुजरी वया याद कपड़न ते मिट्टी बिकान लगी कपड़ा फाटा भी कौन जिस्म भी खराब कौन थियो अया इए खणी चो त थक भी जिस्म में कौन थियो जो त कुरान थो बुधाए जने हिक बे खां पुजो काल क़ाइलुम मिनहुम कम लबिस्तुम केतरो टाइम है सुता हो कालू लबिसना यौमन औ बअद यौम या हिकड़ो दी या भला कुछ दी मना एतरो थक बुको न थियो 309 साल गुजरी वया थक जी खबर कान पे बनी इसराइल जे कौम के गार जे अंदर थक जी खबर कान पे जो त मुझे मुस्तफा जे उम्मती के कयामत जे अचण ते कब्र में खबर कान पांदी चौथ मुझा दोस्त अजीज हो भी निस्बत वारा अग्या कुरान छा तो चवे मिन आयातिल्लाहि अल्लाह जो निशानियूं मैं यहदिल्लाह फहुवल मुहतद जन के अल्लाह हिदायत बनाईंदो आ उन्हनि के इन निशानिन जी समझता फरमाईंदो आ व मैं युद्लिल जन के अल्लाह ज़मीन रुसवा करण चाहींदो आ फला तजिद लहू वलियम मुर्शिदा सुभान अल्लाह रब जो कुरान तो चवे जन के अल्लाह दुनिया में रुसवा करण चाहींदो आ उन्हनि के मुंहिंजो करीम रब हिदायत वारो मुर्शिद नसीब कोन कंदो आ उन्हनि के रहबर ऐं रहनुमा नसीब कोन कंदो आ जन के अल्लाह राज़ी थींदो आ उन्हनि के अल्लाह हिदायत वारो रस्तो ॾींदो आ उन्हनि के रब कामिल मुर्शिद नसीब कंदो आ तो ओ मुर्शिद करण वारा तोखे मुबारका लेकिन याद रखी छॾजा वरी दोहराया त जेको वली हुंदो आ वो साहिब तकवा हुंदो आ याद रखी छॾजा साहिब तकवा रब जो कुरान तो फरमाए इन औलियाहु इल्लल मुत्तकून मता कहे भंगोड़ी ऐं चरसी जे सामो वेही करे चवी त हे मुंहिंजो मुर्शिदा खबरदार थी जा हा जेकर अहल पैता त इज्जत करण तो ते लाज़मी आ जो त मुझे मदीने वारे मीर जो बचड़ो आ वो जहिड़े हाल में आ उहो उन जो बराज़ आ मालिक जाने पाण जाने इज्जत जरूर कजा मगर मुर्शिद उन के कबूल कजा जेको शरीयत वारो हुजे ऐं तकवा ऐं परहेज़गार हुजे अज़ीज़ाने मन थोड़ो हाणे इहो जुमलो चवां त कब्र में केर बि मरंदो नाहे या 15-20 मिनट थोड़ो हाणे फिक्र आखिरत जी ॻाल्हायां छो त अगारो हिकिड़ो वीचारो दीवानो वेठो हो साईं सैयद गुलाम अली शाह सां गॾु असां सां वेठो हो उहो वीचारो चवे पियो त अॼु को अहिड़ो बि ॿुधाइजो जंहिंमें गुनाहनि खां नफ़रत पैदा थिए हा मुंहिंजा यार याद रखी छॾजा मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो मेहरबान आहे मुझे हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैहि जे हिन शेर सां मां फिक्र आखिरत जो मौज़ू शुरू कया पाण फरमाईंदा मोहब्बत आहे रही त अज़ीज़न में मिटन माइटन दोस्त
माइटन ऐं प्यारनि दोस्तनि में मिठड़न माइटन ऐं प्यारनि दोस्तनि में अथई मतलब जो हर को यारो अदा रहो न दंदो धणीअ खां तू धार अदा रहो न दंदो धणीअ खां तू धार अदा मज ज़िकिर इलाही गुज़ारे अदा रहो न दंदो धणीअ खां तो ज़िकिरो कमायो नज़ाती तो अजायो बिदाई हयातिया अदा बिना ज़िकिर जे कहेड़ी है हयाती बिना ज़िकिर जे जन्नत है ममाती इस हुक्म हदीस में निर्वारो अदा रहो न दंदो धणीअ खां मुझे सोहणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती मुझे मदीने जे ताजदार फरमायो आ मदीने जे मीर फरमायो आ त मुझो सुणो करीम रब 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ 70 अमड़न खां वधीक पंहिंजे पांजड़े सां प्यार कंदो आ मुझे मुस्तफा करीम इहे कोन फरमायो त मोमिन सां प्यार कंदो आ मुनाफिक सां कोन कंदो आ गुनहगार सां कोन कंदो आ न न मुझो करीम रब पंहिंजे पांजड़े सां 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ इन 70 अमड़न जे प्यार खे बाद में था ॾिसो पहिरीं अच त चीजल अमड़ जे हिकिड़े प्यार ॾे निहारियो दुनिया जे अंदर उहा चीजल अमड़ जेका बच्चे सां प्यार कंदी आ सुबुह जो सवेल बचड़े खे पैसा ॾेई मोकिले ओ बच्चा ही 5000 खणी वञी दादूअ मां सामान वठी आ बच्चो सामान कोन वठी आयो मछंद ताईं कोन मोटियो अमड़ खे कावड़ आई कावड़ में ॾाढी लगी पई आ बच्चो अचे मार कढंदी मास बच्चो अचे हीअं कंदी मास मछंद गुज़री वई अमड़ जी कावड़ हल्की थींदी वई जीअं शाम थींदी वई अमड़ जे अंदर में ममता वारी उकीर पैदा थी पैसनि जो फिक्र लही वियो बचड़े जो फिक्र थी वियो अलाए छो हिन महिल ताईं मुंहिंजो बचड़ो वापसि कोन आयो आ वेनुनि ॾेठी निहारे रोड में निहारे रही आ जीअं सिज लथो हाणे जीजल अमड़ जी कावड़ त ख़त्म थी वई हर ईंदे वींदे खां पुछी रही आहे ख़बर मुंहिंजो बचड़ो आयो वाया कोन आयो अजीजा ने मन हे दुनिया जी हिकड़ी अमड़ा जेका बचड़ो जिया तेर कंदो आ उन जे अंदर में उकीर थींदी आ जिया बचड़ो मोटी ईंदो आ अमड़ जे कदमन ते किरी पवंदो आ जीजल अमड़ मार कान ॾींदी आ कावड़ कान कंदी आ सीने सां लाईंदी आ हेॾहूं बि चुमड़ियूं ॾींदी आ हेॾहूं बि चुमड़ियूं ॾींदी आ बिस्तरे ते विछाए मुंहिंजा दोस्त अजीज मांडड़ी बच्चे खे पहिरीं खाराईंदी आ बाद में पाण खाईंदी आ हिकड़ी जीजल अम्मा जेकॾहिं बचड़ो मोटी अचे उन जूं मिड़ई गलतियूं माफ़ करे छॾींदी आ मूंखे जवाब ॾे जेको मुंहिंजो अल्लाह 70 अमड़नि खां वधीक प्यार कंदो आ माना जेकॾहिं तूं तौबा करे मोटी त ॿुधा गुनाह रब माफ़ कंदो या कोन कंदो अल्लाह जो कुरान बुध तोखे बुधाया त रब कीअं गुनाह माफ़ कंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जे दरबार में वञबो आहे जंहिं ॾोह जी माफ़ी घुरबी आहे उन ॾोह जी माफ़ी मिलंदी आहे मगर मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा बाना मुंहिंजे दरबार में अचण तुंहिंजो कमु आहे तुंहिंजे ज़िंदगीअ जा मिड़ई गुनाह मेटण तुंहिंजे करीम रब जो कमु आहे आशिक चयो रहमत दा दरिया इलाही
वगदा तेरा जे कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। याद रखी चल मुझा दोस्त अजीज अल्लाह जी रहमत तो के सदे रहिया ओ मुझा बांधड़ा तू गुनाह करे करे थक जी पयो आ अल्लाह जी रहमत तो जो इंतजार करे कान थकिया चिड़ो आई तहड़ा मुझो पेलिया जुरब फरमाइंदो अचण तो जो कमा रुकी हिकड़ो दफो तौबा करण तो जो कमा निस्त तो जो रब की तुझा गुनाह माफ तो करे छड़े। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो इल्ला व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाह सड़ो कर रहवा ओ मुझो बाधा रुकी तो बहुत करे तरिस मुझो अल्लाह तो फरमाए रुकी तो बहुत करे तरिस ईमान सा तो बहुत करे तरिस सच्ची तो बहुत करे तरिस मुझो अल्लाह तो फरमाए न रुकी तुझा गुनाह माफ कर दो मैं फउलाइका युबद्दिलुल्लाह सय्यिआतिहिम हसना तो गुनाह कयान मां अल्लाह गुनाह माफ करे तेरा सवाब दई छई दो मैं। मुसलमान मुझो करीम रब तो चवे त जेड़ो आहे पे मुझो ही तो हली है मुझो अल्लाह अल्लाह पूछे तो या अय्युहल इंसान आए इंसान सुधार मा गर्रक बिरब्बिकल करीम मुझो अल्लाह तो तोखा पूछे आए मुझा बांधड़ा इंसान बुधा कहड़ी शय जह तोखे तुझे करीम रब खां परे करे छड़ियो। सैयद गुलाम मुर्तजा शाह तो खा पूछी सके तो सैयद गुलाम उल्लाह शाह तो खा पूछी सके तो सैयद गुलाम मुस्तफा शाह तो खा पूछी सके तो ओ बचड़ा बुधा तोखे कहिड़ी शय जी असां खोटी ॾिनी आ जो तू दर दर ते धिका खाईंदो तो वधी तोखे चई सके तो बच्चा प्यार तोखे असां ॾिनो आ कुर्ब तोखे असां ॾिनो आ दुनिया जूं ज़रूरतूं तुंहिंजूं असां पूरियूं कयूं किथे न किथे कभी कढी बीही रहंदे पर मुंहिंजो रब थो चवे ओ मुंहिंजा माना ॿुधाए त सही उहा कहिड़ी शइ आहे जेका मां रब जे खज़ाने में नाहे जेका तूं ॿिए हंधि ॻोल्हे रहियो। अल्लाह तो फरमाए बाना तूं मुंहिंजो थी सभु कुझु तुंहिंजो थी वञे तो मुझो थी सब कुछ तुझो थी वने खुदा तो चवे शर्त तू मुझो थी त सब कुछ तुझो थे न जेकॾहिं सैयद मरहूम मक़बूर ताज मोहम्मद शाह लकियारी रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजी पूरी जिंदगी काल अल्लाह व काल रसूल जे इश्क में न गुज़ारी न अॼु हज़ार माण्हू हिते जमो कोन। अजीज दोस्तों
कील हमेशा मिठाण ते ईंदी आहे, बग़ैर मिठाण जे कोन ईंदी आहे। ईमान वारो गुनाह बख़्शिराइण वारो उन जगह ते ईंदो आहे जिते उनखे गुनाहनि जे बख़्शिश जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिल में ख़ातिरी पैदा थींदी आहे। जंहिं भी अल्लाह जे कामिल वलीअ जे दरबार ते निहार, पीर मिठा साईं ने निहार, सदन जे फ्यूज़ ओ बरकात ने निहार, साईं कंबर वारे साईं ने निहार, साईं मशवरन वारे साईं जे गादी ने निहार, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ से हाजी हुसैन शाह, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ करूंडीअ वारे ने निहार, सुने सैयद शमसदीन शाह, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीलानी ने निहार, मखदूम बिलावल ने निहार। भला अञा तोखे मां खोले चवां, कुछ ॾींहं गुज़रिया आहिनि, मुंहिंजे सोना साईं जो उर्स मुबारक थियो आहे, मुंहिंजे सजण साईं ॾे बि हिकिड़ी नज़र खणी निहार। लखे माण्हू आया, लखे दिलियूं, ख़ुदा जो कसम जॾहिं अल्लाह जे वलीअ जा हथड़ा पिया खॼनि त दिलियूं ईअं पियूं तड़पनि जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि तड़पंदी आहे। हे छा आहे? चओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहो सभु कुझु निकाह जो कमाल आहे। ही जेको हिते गॾु थिया आहियो इन साहिब बाज़ार जे फ्यूज़ ओ बरकात जो कमाल आहे। तॾहिं त हेॾे सीअ में बच्चा घर छॾे जे गॾु थिया हो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इंसान वेंदो उते आहे जिते कुझु न कुझु आसरो हूंदो आहे। आसरे खां सवाइ जो पीउ पुट ॾे बि कोन थो वञे, पुट बि पीउ ॾे तॾहिं वेंदो आहे जॾहिं आसरो हूंदो आहे। आसरो न आहे त वञण जी ज़रूरत ई कान्हे का। अल्लाह वारनि वटि आसरो आहे, दुनिया जो बि आसरो आहे त आख़िरत जो बि आसरो आहे। अञा तोखे क़ुर जी आयत अध में रहिजी पई आहे ॿुधायां त अल्लाह वारनि जे दरड़े ते अची जेको न जीअं लालण फ़क़ीर पंहिंजे मुर्शिद जे मज़ार खे पियो ज़ोर ॾे, इहा निस्बत कहिड़ी हुई? अल्लाह जो क़ुर थो चवे इहो त लालण फ़क़ीर आहे जेको मदीने वारे मीर जे बचड़े जे मज़ार जे मथां वेही चुमियूं पियो ॾे, इहो पंहिंजे निस्बत जो इज़हार पियो करे। मुंहिंजो रब थो चवे मुंहिंजे क़ुर खे खोलियो, ओ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा ग़ुलामो, मुंहिंजे क़ुर करीम खे खोलियो। बनी इसराईल क़ौम जे वलीअनि सां जॾहिं हिकिड़े कुते पंहिंजी निस्बत रखी आहे, वक़ल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिलवसीद। बनी इसराईल क़ौम वारनि वलीअनि सां हिकिड़े कुते जॾहिं निस्बत रखी, उन्हनि जे दरड़े ते तवजह त कर, हो त थिया वली, हो त थिया वली, पर उहे 309 साल कुतड़ो बि दर ते सुतल हुयो न जवाब ॾे, जवाब ॾे। सोच 309 साल बिना खाइण पीअण जे वली ज़िंदह रहिया, पर जवाब ॾे कुतो बि ज़िंदह रहियो या कोन रहियो? जवाब 309 साल वलीअनि त ख़ुदा जूं इबादतूं कंदे, रियाज़तूं कंदे, इश्क में मोहब्बत में ज़िंदगी गुज़ारी। अल्लाह जे ज़ात उन्हनि खे दुनिया जे ज़रूरत खां आज़ाद करे छॾियो। मूंखे जवाब ॾे, जेको दरड़े ते कुतो सुतो पियो आहे उन कहिड़ियूं इबादतूं कयूं हो, उन कहिड़ियूं रियाज़तूं कयूं हो? जो उन त कुझु बि कोन कयो हो, रुॻी इबादत वारनि सां निस्बत रखी। रब तो चे 309 साल बिना खाइण पीअण जे मुंहिंजे नबीअ जा आशिक़ ज़िंदह आहिनि, त बिना खाइण पीअण जे उन्हनि जे निस्बत वारे कुते खे बि मां रब ज़िंदह करे थो छॾियां। क़ुर जी गवाही आहे, हीर रांझे जो किस्सो न आहे। 309 साल वतहसबुहुम ऐकाज़न वहुम रुक़ूब वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल वक़ल्बुहुम बासितुन ज़िराअैहि बिलवसीद। हर 6 महीननि खां पोइ आसमान मां मलाइक ईंदा हुआ, जीअं वलीअनि जा पासा उथलाईंदा हुआ, ईअं कुतड़े जा बि पासा उथलाए वेंदा हुया। ईमान वारा तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम मूंखे जवाब ॾे। चईन चङनि जे विच में जेकॾहिं न केरु पंहिंजे धारियल कुते जी तारीफ़ करे त मुंहिंजो कुतो सुम्हंदो आहे त टंगूं हीअं करे त माण्हू छा चवंदसि, भेणा ॼट हुई चङनि में वेही कुते जूं ॻाल्हियूं कनि। ईमानदारी सां ॿुधायो, सचाई आहे?
चदा कादे कुत्तो कादे चीन मानन में तू ॾाढो करी पर मुझे रब त उन कुरान करीम में जेको तमाम आसमानी किताबन जो सरदार जेको कुरान पढ़ण खे जवाब जेडी मल उन कुत्ते जो जिक्र आ कुरान में पढ़बो त सवाब थींदो या कोन जवाब दे अल्लाह जे नबी फरमायो कुरान जे हिकड़े हिकड़े हरफ जे एवज़ 10 ने क्यों 10 गुनाह लहंदा 10 दर्जात बुलंद थींदा जेडी मल तो चयो व कल्बुहुम पासितु ज़िराइहि बिल वसीद एकड़ो कुतड़ो आ जेको उनन जे हार जे दर ते टंगू परथारियो सुतो पयो आ बुधाए त तोखे सवाब मिलिया या कोन मिलिया कुत्ते जो जिक्र कए हज़ारे सवाब मिली वया छाजे करे जो ओहो ॾिसण में त कुत्तो आ मगर अल्लाह जे कामिल वलियन सां निस्बत वारो आ जेकॾहिं निस्बत वारो कुत्तो वलियन जे दर ते सुम्ही पवे त रब जीअं 300 साल पंहिंजे वलियन जी हिफ़ाज़त करे ईअं उन कुत्ते जी हिफ़ाज़त कई आहे या न कई आहे जवाब ॾे कहे हिफ़ाज़त कई वो जेको वलियन जे दरड़े ते सुतल कुत्ते जी हिफ़ाज़त करे थो वो मुझे उहे त वली हुया बनी इसराइल क़ौम जा ऐं जेको मदीने वारे मीर जो आशिक हुजे जॾहिं उन जे दरबार ते सुतल को साहिबे दिल हुजे तहज्जुद इशराक पढ़ण वारो हुजे मुझो रब उन जी हिफ़ाज़त कंदो या कोन कंदो जवाब दे जो उन वलियन जे बनी इसराइल क़ौम जे वलियन जे दरड़े ते सुतल कुत्ते जी रब हिफ़ाज़त करे रुगी उन जे नाले खे ज़िंदा रखियो मुझे मुस्तफा करीम जे गुलामन जे दरड़े ते सुतल जेके आशिक हन न रब उन जे रुगी नाले खे ज़िंदा रखियो पर उन जे नाले में रब एतिरो फ्यूज़ो प्रकाश ॾिनी जो जेको तारीफ़ करे रब उन खे बि अॾे अलाह वारो बनाए थो औलिया अल्लाह जो जिक्र कर औलिया अल्लाह जो जिक्र कर औलिया अल्लाह सां जेके निस्बत रखण वारी अञा मां सादन लफ़्ज़न में चवां या सूरह कहफ मुझे मुस्तफा पढ़ी या कान पढ़ी जवाब दे इन कुतरे जो जिक्र बड़ कुरान में सयक़ूलून सलासतुन राबिउहुम कल्बुहुम कुरान बुध मुझो रब तो कुरान में चवे त ॾिसण वारा चवंदा असहाबे कहफ 3 हुया चौथो उन्हनि जो कुतो हुयो व खमसतुन सादिसुहुम कल्बुहुम रजमन बिल गैब ॾिसण वारा चवंदा त 5 असहाबे कहफ हुया मां रब तो चवां 6 उन्हनि जो कुतो हुयो व यक़ूलून सबअतुन व सामिनुहुम कल्बुहुम दुनिया चवंदी असहाबे कहफ 7 हुया मां रब तो चवां त को 8 उन्हनि जो कुतो हुयो ए कुरान अल्लाह जो तिलावत थी रहियो आहे रब चवे असहाबे कहफ 3 मां रब तो चवां चौथो कुतो 5 असहाबे कहफ रब तो चवे मां तो चवां 6 उन्हनि जो कुतो 7 असहाबे कहफ मां रब तो चवां 8 उन्हनि जो कुतो कादे बार बार कुरान में जिक्र हली रहियो आहे रब तो जो अखियूं खोले रहियो आहे त मां वलियन सां एॾो प्यार कंदो हां नबीअ जे गुलामन सां एॾो प्यार कंदो हां जो उन्हनि जे दरड़े ते पासीरे थियल कुते खे बि मां कुरान जो मौज़ू बनाए छॾींदो हां पुतो कादो पुछा त सुने महबूबे सुभानी जो शान बयान कंदड़ खे ख़ुदा इज़त ॾींदो या कोन ॾींदो पंहिंजे कामिल मुर्शिद जो शान बयान करे हे जेको तूं असां मनकबत पढ़ी दिलि ठारी ना इहा ई हक़ीक़त आहे इहा ई त मोहब्बत आहे इहो ई त इश्क आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सुन लतीफ़ सरकार फरमाए जेतो बैत भाया से आयतूं आहिनि नियो मन लाहिन पिरियां सदे पार ॾे राति ॾाढी तेज़ीअ सां घणी गुज़री वे मां क़ुरान करीम जे अधु आयत जो तर्जुमो कयो हो अधु रहियो पियो आहे अल्लाहु यजतबी इलैहि मन यशा रब तो चवे मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे जिंदे जमदे याम करे छॾिया मुंहिंजी मर्ज़ी वयहदी इलैहि मन युनीब
मुंहिंजी मर्ज़ी आ जंहिंखे हिदायत वारो बनाए पंहिंजे तरफ़ रुजू करायां मुंहिंजी मर्ज़ी आ रुजू करण कंहिंखे नसीब कयां इहा बि मुंहिंजी मर्ज़ी आ मादर ज़ात वली बनाए छॾियां इहा बि मुंहिंजी मर्ज़ी आ रब तो चवे मुंहिंजी मर्ज़ी आ मुसलमान को तू ॾाहो थी ईअं न कर अल्लाह जे दर तौबा कर औलिया अल्लाह सां निस्बत रख औलिया अल्लाह सां प्यार रख अगर की ॻाल्हि अध में रहिजी वई पूरी करे थो छॾियां इस्लामाबाद में ॾिठई हज़ारे झंडा हुया या कोन हुया हज़ारे झंडा हुया असांखे कोई एतराज़ कोन्हे छो असांखे कोई एतराज़ कोन्हे छो त सभु कंहिंखे पंहिंजे क़ाइद सां प्यार करण जो सब कंहिंखे पंहिंजे क़ाइद सां प्यार करण जो हक़ आ जन जो क़ाइद जेको हुयो उन्हनि उन जा झंडा खणी इस्लामाबाद के मल्हायो रोडन रस्तन ते उन्हनि जा जुलूस थिया रोडन रस्तन ते उनखे थधड़ा पानी प्यारिया विया रोडन रस्तन ते उनजा दोस्त उन्हनि जा इस्तक़बाल थिया असां ख़ुशि आहियूं शामे त उन्हनि खे उन्हनि जो क़ाइद मुबारक हुजे लेकिन असांखे पंहिंजो मदीने जो घोट मुबारक हुजे असां मीलाद कंदासीं चो मीलाद कंदासीं छा बि थी पे मीलाद करण न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवण न छॾींदासीं छा बि थी पे मीलाद करण न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवण न छॾींदासीं दुश्मन चला तलवार दुश्मन चला तलवार बाहु चल की पई पार दिल्ली चवे थी झूमी जमा लख फेरा मरहबा चा मत लख मेरा मरहबा चा आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु चल चल पिकार बाहु चल चल पिकार दिल्ली चवे थी झूमी जमा लख फेरा मरहबा चा मत लख मेरा मरहबा चा दिलदार जी आमद मरहबा सरकार जी आमद मरहबा काजी आमद मरहबा काजी आमद मरहबा 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 जो मरहबा इस्लामाबाद वालों के इस्लामाबाद वालों क़ाइद मुबारक हुजे असां यारी करण वारनि खे यारी ऐं ॿारहीं वारो महबूब मुबारक है सुन्नी तोखे अल्लाह ताला तोखे सुहिणो वठी तू भी सब्र कर तू भी इस्तिक़ामत कर इंशाअल्लाह ताला तुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गॾो गॾाणी अर्ज़ कंदो हलां बस आख़िरी मिंट आख़िरी इदारा केर हलाईंदो अल्लाह जे कामिल वली जे बचड़न एक त जवान हो जेको ही प्लाट ॾेई वियो इफ्तिताह कराए वियो पंहिंजे खुदा के राज़ी करे वियो अॼु ॾिस त उन जे दुआ जे लाइ हज़ार माण्हू गॾु वेठा उन जे मशीन खे मुकम्मिल करण जे लाइ सुहिणे सैयद ताज मोहम्मद लखियारी रहमतुल्लाह तआला अलैहि जे मशीन खे मुकम्मिल करण जे लाइ उन जे पंजन बचड़न जेका बेड़ी तैयार कई उन में तहां गुलामन दोस्तन के साथ त ॾियणो पवंदो दोस्तो याद रखो हिकड़े माण्हू ला कोई भी कम ॾुखियो हूंदो आहे पर जे हथ कंदो ओ सुन्नी ए पंहिंजो फैक्ट्री तैयार कर ए मदरसा तुंहिंजो फैक्ट्री ॾिसींदो निहार
मुझे सजन साईं जी जिते भी दरबार आ उते वतो मदरसो ओ सुन्नी एतमा तो जान सुने सैयद ताज मोहम्मद शाह लकिया रहमतुल्लाह जे बच्चन के लख लख मुबारक हो लेकिन हर सुन्नी दोस्त के चोन सो ओ सुन्नियो मदरसा कायम कयो इदारा कायम कयो क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो लोलियो जो एड़ सैयदन सोनन जो साथ दियो इदारो कायम थे इते लखे आलिम हजारे आलिम थी निकरन ते खैरपुर नाथन शाह में अज ही सखो जलसो थियो ईंदड़ जलसो ते ते कुरान करीम जे हाफिजन जो दिस्तार उथल इते आलिमन जो दिस्तार उथल इहो सब कुछ मुमकिन है लेकिन तहां जे ताज सा सब कुछ जो इंशाअल्लाह ताला करदासी अल्लाह ताला जी जात बाबरकत तहां के तावन करने की तौफीक अता फरमाइंदो सैयद सादात जे खिदमत में जात सा गुनाहगारन के दुआ में याद कजो अल्लाह ताला मुझो चवण तमा जो बुधण कबूल फरमाए थोड़ा सारी गालियों अधूरी रह गई इंशाअल्लाह जिंदगी रही तो रे बे दफे करदासी इंशाअल्लाह ताला सब उठी भी हदासी सलात व सलाम थींदो इश्क मोहब्बत मांग में दुआ सुभान अल्लाह